Hello everyone, this is your host and host Mazhar Sethar and welcome to the late night show with Mazhar Sethar. मैं वेलकम चवंदो भली कार चवंदो उम्मीद ठीक हूंदा ख़ुशि हूंदा मज़े में हूंदा ऐं हमेशा इहा ख़्वाहिश रही आहे तव्हां जिते बि हुजो ख़ुशि हुजो ऐं तव्हांजी ज़िंदगी तमामु बहितरीन नमूने सां गुज़रंदी हुजे हर सूमर ते पाण शाम जो 9 खां राति 11 लॻे ताईं पाण गॾु हूंदा आहियूं ऐं पाण कचहरी कंदा आहियूं हल कंदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं अहिड़े माण्हुनि खे घुराइजे जंहिंजी हिकिड़ी कामयाबु हिकिड़ो सफ़र रहियो हुजे ऐं पंहिंजी फील्ड में जंहिं पंहिंजो नालो कमायो हुजे सो अहिड़ी रीति मां हमेशह जी ॻाल्हि कंदो आहियां सिंध में बेतहाशा टैलेंट मौजूदु आहे जेकॾहिं नियाणियुनि छोकिरियुनि जी ॻाल्हि कजे त उहे बि ॾाढो टैलेंटेड आहिनि हर फील्ड हुजे दुनिया जी कहिड़ी फील्ड हुजे थोरे इंजीनियरिंग हुजे थोरे साइंस हुजे चाहे कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स हुजनि जेके वॾा वॾा एग्ज़ाम्स थियनि था उहे हुजनि चाहे मीडिया हुजे या टेलीविज़न हुजे चाहे रेडियो हुजे चाहे वॉट एवर जेको बि हुजे आर्ट सां रिलेटेड जेको बि डेफिनेट दे आर डूइंग अमेज़िंग सो अॼु अहिड़ी रीति असां सां हिकिड़ी गॾाउनि सां मां काफ़ी मरतबा स्टेजिस शेयर कया आहिनि मां बिकॉज़ आई हैव अ वेरी डिफरेंट काइंड ऑफ फ्लेवर मां थोरो डिफरेंट ॻाल्हाईंदो पर हू ॾाढी कंपोज़्ड काइंड ऐं हुनजी वकबुली ॾाढी मज़ेदार हुननि जी शेरो शायरी ॾाढी मज़ेदार हुननि जो तलफ़ुज़ ऐं एॾो मज़ेदार क़िस्म जो कंहिंजो जेकॾहिं इंट्रोडक्शन कराइणो आहे कंहिंजो तारुफ़ कराइणो आहे या स्टेज कीअं संभालणी आहे स्टेज कीअं स्टार्ट करणी आहे सो शी इज़ डूइंग अमेज़िंग ऐं पाण खोड़ सारा मॉर्निंग शोज़ बि कया अथसि खोड़ सारा टी वी शोज़ बि कया अथसि ऐं आई बिलीव कि शायदि रेडियो कयो अथसि कोन कयो अथसि इहा ख़बर न आहे उनखे अलावा जेके वॾा वॾा इवेंट्स थियनि था जिते माना पर्सनली आहे नो खोड़ सारा इवेंट्स अहिड़ा लाइफ में थियनि जेके कारपोरेट इवेंट्स हूंदा आहिनि असांखे खोड़ सारा प्राइवेट जीअं माण्हू सॾु कंदा आहिनि पोइ हर इवेंट हिकिड़ो पंहिंजो मिज़ाज हूंदो आहे ऐं उहे इवेंट करणु संभाव ॾाढो ॾुखियो हूंदो आहे बिकॉज़ उहो मिनट टू मिनट एजेंडा खे फॉलो करे कबा आहिनि ऐं सोशल कम बि खोड़ सारो कयो अथसि नेशनल तरह इंटरनेशनल लेवल ते कुझु मुंहिंसां यूथ जे हवाले खां खोड़ सारो कमु कयो अथसि ऐं तमामु टैलेंटेड हिकिड़ो माण्हू आहे टैलेंटेड हिकिड़ी इंसानु आहे टैलेंटेड हिकिड़ी आर्टिस्ट आहे टैलेंटेड हिकिड़ी होस्ट आहे जेका वाक़ई टैलेंट आहे उन वॾी वॾी स्टेजिस चाहे वॾा वॾा मेला हुजनि फेस्टिवल हुजनि उते हुन परफॉर्म कयो आहे ऐं मूंसां बि ॾाढो सुठो एक्सपीरियंस आयो आहे सो अॼु असां सां गॾु आहे प्रिया सैयद ऐं स्पेलिंग ते ॾाढो प्रॉब्लम थींदो आहे सो कीअं आहियो अच्छा स्पेलिंग ते बि थींदो आहे हुन खां अलावा प्रोनाउंसिएशन ते बि थींदो आहे बदीन वारा त ठहियो पर माना मुंहिंजो नालो मूं सही तरीक़े सां इलाही घटि माण्हुनि खां ॿुधो आहे या त पिया चवंदा आहिनि या त प्री चवंदा आहिनि को बि सही न आहे वठंदो नालो मां चवां त तव्हां अॼु ॻाल्हायो वञो अच्छा माना अॼु आउं होस्ट कयां बिल्कुलु तव्हां होस्ट कयो असल में सीट तव्हांजी आहे न तव्हां चाहियो थी तव्हां ई संभालियो त वधीक बहितर आहे यार मां चाहियां थो कोई सीट संभाले इहा अच्छा समटाइम आई जस्ट वांट टू बी सिट ओवर देयर एंड यू नो समटाइम लाइफ में न बीइंग अ होस्ट तव्हां कंटिन्यू करे आई एम डूइंग दिस लाइव आई बिलीव 2008 खां या 9 खां आई एम डूइंग इट एंड एवरी वीक सेम प्रोग्राम not the same program the different kind of shows but sometimes you feel tired Exactly. 2 कलाक तव्हांखे ॻाल्हाइणो आहे बट हिन जो चाम अलॻि अथव exactly आउं सम्झां थी त महिमान जे चाम खां वधीक मेज़बान जो चाम वधीक हूंदो अथव मां हूं त हमेशह एक्चुअली कंफर्टेबल हूंदो आहे यू नो मतिलबु हुन में एक्चुअली मूंखे न हिकिड़ी अली अकबर पठान ॻाल्हि सम्झाई मूंखे यादि आहे इहो पुराणे दौर में त मूंखे चयो यार तुंहिंजो फ्रेम हीअ आहे ऐं जेसि ताईं तूं हीअ फ्रेम खे अंडरस्टैंड करे वई न त तोखे हिन फ्रेम में खेॾणो आहे ऐं प्ले करिणो आहे ऐं मां एक्ज़ैक्टली जंहिंमहिल सुबुह जो इंट्रो पियो ॾियां त मां एक्ज़ैक्ट कैमरा खे ॾिसां मूंखे उहो कशिश वारो दौरु यादि अची वियो त हिकिड़ी कैमरा ते सिंगल कैमरा ते मां पंहिंजो शो कंदुमि सो बहरहाल वेलकम थैंक यू कीअं आहियो ठीकु आहियो आउं ठीकु ठाक मज़े में तव्हां ॿुधायो अलाह जो शुक्र हाउ इज़ एवरीथिंग लाइफ कीअं पियो गुज़रे कमकार कीअं पियो हले एवरीथिंग इज़ गुड लाइफ बसि जीअं असां हलाईंदासीं तीअं हले पई ऐं कमकार बि सुठो पियो हले अॼुकल्ह जेको आहे उहो जी तव्हां ई ॿुधायो त सोशल एक्टिविटीज़ में आहियां त हींअर सोशल एक्टिविटीज़ काफ़ी करियां पई ऐं लास्ट ई सैटरडे ते आऊं वई हुअसि अलसर वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन हिकिड़ी आहे सो उनजी डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी थी उहा तव्हांखे ख़बर आहे उनमें जेका शइ मज़े जी 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 डिफरेंटली एबल्ड जेके आहिनि स्पेशल चाइल्ड आहिनि असांजा उन्हनि में जेका बि न उहो डिवाइसिस जेके मौजूदु हूंदियूं आहिनि व्हील चेयर्स वग़ैरह उनजी डिस्ट्रीब्यूशन हुई त उनमें जॾहिं डिस्ट्रीब्यूशन थी पई त उनमें काफ़ी जेके हुआ न डिफरेंटली एबल्ड ॿार हुआ ऐं एॾो ख़ुशि थिया हुआ एतिरो चाइल्ड ख़ुशि थिया न उन ख़ुशी में ई असल ख़ुशी अथव उनमें ॾाढो सुठो लॻंदो आहे तव्हां कम्युनिटी में सोसाइटी में इहे डेफिनेट हिकिड़ा अहिड़ा इंसान आहिनि जेके ॾाढा एंजल्स आहिनि उन्हनि सां गॾु मां ॿ टे शोज़ कया आहिनि उन्हनि सां गॾु ऐं जॾहिं उन्हनि सां ॾिसिजे थो त पोइ लाइफ
जो डिफरेंट हिकिड़ो चाम सीन आहे। इहो सही था चओ। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त जीअं उते बि मूं हिकिड़ी ॻाल्हि चई हुई त ॾिसो हू डिफरेंटली आहे बिल्ड आहिनि। ऐं तव्हां जेकॾहिं न पाण नॉर्मल माण्हुनि जी ॻाल्हि करियूं त जेकॾहिं असांजे लाइ न फर्स्ट फ्लोर ते वञिणो हुजे, सीढ़ी ख़तमु करे छॾिजे, पाण वञी सघंदासीं? न कॾहिं बि कोन वञी सघंदासीं। त हुननि जे लाइ बि हिकिड़ी डिफरेंट शइ आहे। हू थोरो डिफरेंटली कनि था, सोचनि था, डिफरेंटली कमु कनि था ऐं यकीन कंदा हू वधीक इंटेलिजेंट हूंदा अथव काफ़ी शयुनि में। अलाह साईं जेकॾहिं हिकिड़ी शइ वठे थो त डबल शइ ॾिए थो। डेफिनेटली ॾिए थो। सो बहरहाल अलाह साईं सभिनी खे सिहत ॾे ऐं असांखे शुक्र करणु घुरिजे हर हाल में। बिल्कुलु बेशक तव्हां शुरू ॻाल्हि कई हुई न त ज़िंदगी हलायूं पिया, हलाइण जी ॻाल्हि की तव्हां, यार ज़िंदगी हलाइणु ॾाढो ॾुखियो आहे। सो हाउ डू यू रन? ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा। ॾुखी आहे न? ईअं ई आहे, ॾाढी ॾुखी आहे। बसि सवली तॾहिं थिए थी जॾहिं तव्हां न शयुनि खे जहिड़े तरीक़े सां आहिनि उन्हनि तरीक़े सां ॾिसो। असां वटि जेको आहे न उहो ॾिसण जा ज़ाविया बिल्कुलु डिफरेंट थी वेंदा आहिनि। जीअं तव्हां कामयाबी जी ॻाल्हि कई त हाणे कामयाबी हर कंहिंजी नज़र में डिफरेंट आहे। डिफरेंट आहे। मुंहिंजी नज़र में कामयाबी इहा आहे त आउं अॻियां अचां ऐं कमु करियां। ईअं ई घर में वेठल हिकिड़ी जेका औरत आहे उनजी नज़र में इहा आहे त मुंहिंजो जेको रधो पको आहे उहो आउं सुठो ठाहियां पई या न। बिल्कुलु ईअं ई आहे। त हर कंहिंजी कामयाबी, हर कंहिंजी उहा शइ जेका आहे उहा अलॻि हूंदी आहे। व्हाट इज योर ओपिनियन अबाउट सक्सेस? तव्हांजी नज़र में छा आहे? व्हाट इज लाइक? उहो ई चवां थी, सक्सेस मुंहिंजी नज़र में त इहा आहे त जेका शइ तव्हांखे सुकून ॾे, तव्हांखे ख़ुशि करे। तव्हांखे जेका शइ ख़ुशि नथी करे, तव्हांखे सुकून नथी ॾे न, मुंहिंजे ख़्याल सां उहा कामयाबी आहे। एक्चुअली हैप्पीनेस इज अ सक्सेस आई बिलीव। हैप्पीनेस जेकॾहिं तव्हां ख़ुशि आहियो, ख़ुशी ॾे तव्हांखे, सुकून ॾे तव्हांखे। जेकॾहिं तव्हांखे केरु चवे थो त कामयाबी इहा आहे त तव्हांखे इलाही अॻियां वधिणो आहे ऐं अहिड़ो को कमु करिणो आहे जंहिंमें तव्हां डिस्टर्ब थियो था, तव्हांजो सुकून ख़राबु थिए थो, मुंहिंजे ख़्याल सां उहा तव्हांजे लाइ वर्थलेस आहे। हाँ बिल्कुलु। अक्सर करे माण्हुनि जी इहा ई आहे त जेके बि माण्हू सक्सेसफुल माण्हू आहिनि, जेके दुनिया में हिन वक़्तु बिलियनियर्स आहिनि, ट्रिलियनियर्स आहिनि, सक्सेसफुल जीअं वॾा वॾा मतिलबु कि स्टार्टअप्स वरिता, स्टार्ट कयो, अल्टीमेटली उन्हनि जो इहो ई मैटर आहे त हू सेटिस्फेक्शन के कीअं आहे, ख़ुशि आहिनि या न आहिनि, मुतमिन आहिनि या न। पर को अक्सर करे असां सभु वॾा जेके बि माण्हू आहिनि, बिलियनियर्स, पैसे वारा माण्हू चैरिटी कंदा आहिनि। पोइ मां सोचंदो आहियां कि इन अमल में माना सेटिस्फेक्शन आहे। सेटिस्फेक्शन इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट की। आई बिलीव सेटिस्फेक्शन इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट। तव्हां इहो ॾिसंदा त माना इहो ई जी तव्हां ॻाल्हि कई, मिलियनियर बिलियनियर्स हुजनि, उहे इलाही डोनेशन कनि था। उहे छो था कनि? पाण खे सेटिस्फाइड करणु आहिनि। हालांकि पाण त इहो ॿुधो आहे हमेशह शुरू खां वठी त पैसो सभु कुझु आहे ऐं इन में को बि शक न आहे, पैसो काफ़ी कुझु आहे, पर घणो कुझु आहे, सभु कुझु घणो कुझु आहे, सभु कुझु न आहे, उहा ई ॻाल्हि। सो बहरहाल लेट्स कम बैक। सो ओवरऑल पहिरियां खां पुछां, पहिरियां की टोटल घणा साल थी विया मीडिया में? मीडिया में मूंखे शुरूआति मूं रेडियो खां कई हुई, हैदराबाद खां। त हैदराबाद में आउं 2019 में मुंहिंजे ख़्याल सां यादि जेसि ताईं मूंखे अचे थो, उते मूं प्रोग्राम्स कया हुआ कुझु न। हाँ, उते कुझु प्रोग्राम कया। असल में उहो ईअं थियो त मुंहिंजी वॾी भेण जेका आहे न मास कम्युनिकेशन में हुई, तुंहिंजी इंटर्नशिप हुई उते, त उन सां गॾु हिकु ॾींहुं आउं बि वयसि। जीअं ईंदा आहिनि, हा, आउं बि हलां थी, ॾिसां थी त रेडियो कहिड़ो हूंदो आहे, छा हूंदी आहे ऑफिस। बहरहाल आउं उते जॾहिं वयसि त उते मूं न पाणे ॾिठमि माइक हो, मुंहिंजो ॻाल्हाइणु शुरू कयो त मूं ॻाल्हायो। उनखां पोइ उन्हनि मूंखे पाण चयो त तव्हां अची करे प्रोग्राम कयो। पोइ मूं उते प्रोग्राम कया काफ़ी। उनखां पोइ जीअं सोशल एक्टिविटीज़ में इन्वॉल्व हुअसि त उनमें 2019 ई हुई ऐं कोरोना वायरस जेको आहे उहो टाइम पीक ते हो, त मूं मुख़्तलिफ़ सेशन्स करणु शुरू कया हुआ ऑनलाइन। अव्हां बि उनमें मुंहिंजा महिमान हुआ, यादि आहे न? त उनमें अव्हां बि मुंहिंजा महिमान हुआ। त ईअं ई मूं मुख़्तलिफ़ माण्हुनि सां जेको आहिनि उहे प्रोग्राम्स कया। पोइ मूंखे धरती टीवी तां जेको आहे न उहो पाणे ऑफर आई हुई। कंहिं टीवी चैनल तां स्टार्ट कयो? ऐं मां इन ते थोरो हिकिड़ी शइ मूंखे हमेशह, जेके रेडियो वारा जेके बि माण्हू आहिनि उन्हनि जो तलफ़ुज़, अंदाज़, रेडियो ते तव्हां घणो कमु कयो आहे? रेडियो ते मूं 5-6 महीना कमु कयो। 5-6 महीना। ऐं 5-6 महीननि में तव्हां जी या जेको तव्हांजो जेको ॻाल्हाइण जो उचार आहे या जीअं ॻाल्हाईंदा आहियो, इहो रेडियो तां लर्न कयो या तव्हांखे शुरू खां ई ईअं? ॾिसो, इहो क्रेडिट आउं एतिरो ख़ासि रेडियो खे न ॾींदसि, ठीकु आहे? इहो आउं पंहिंजे बाबा खे वधीक ॾींदसि, पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजे माहौल खे। असांजो शुरू खां अंदाज़ ई इहो रहियो आहे सभिनी जो न। ऐं घर वारनि जो, बाबा जो शुरू खां वठी किताबनि में। ऐं तव्हांखे ॿुधायां त जॾहिं आउं अञा 7 या 6 क्लास जी हूंदी हुअसि तॾहिं नंढड़ा मोबाइल हूंदा हुआ, उते मैसेजिस ईंदा हुआ शाइरी जा, उहे पढ़ंदी हुअसि, लिखंदी हुअसि। माना तॾहिं खां थोरो थोरो लिखंदी हुअसि। लिखण जी आदत हुई ऐं लिखण जी सिर्फ़ु आदत न हुई। उनखां पोइ मुंहिंजो जॾहिं आउं सेकेंड ईयर में आयसि, सेकेंड ईयर में आई हुअसि, तॾहिं मुंहिंजो जेके स्टोरी पब्लिश थियूं हुयूं मुख़्तलिफ़ जेको आहे न न्यूज़ पेपर्स में। उहो वरी कीअं थियो, उहो ईअं थींदो त आउं लिखंदी हुअसि ऐं उनमें जेकॾहिं कुझु मिस्टेक्स हूंदियूं हुयूं लिखण में या कंहिं कुझु बि शइ में, त पोइ अम्मा मूंखे ॾिसी ॾींदी हुई। अच्छा। अम्मा मूंखे ॾिसी ॾींदी हुई त हिन में ही शइ थोरी आहे, इनखे सही करे वठि, त नेक्स्ट टाइम इहा सही कजां।
वाओ दैट्स कूल Exactly. इहो ॾाढो सुठो पासो रहियो आहे तव्हांजो न मतिलबु तव्हां ओवरऑल सभु माना जीअं तव्हांखे शेरो शाइरी जो बि शौक़ु आहे शेरो शाइरी जी बि अथव बाबा खे तव्हांखे ख़बर आहे मूंखे सभिनी खां वधीक डपु लॻंदो आहे बाबा जे ईअं शाइरी पढ़ण जे अच्छा बल्कि इवन तो जेकॾहिं को शाइर बि वठंदो तॾहिं बि मूंखे कोन लॻंदो आहे जेतिरो बाबा जे ईअं लॻंदो आहे त उनजी ख़बर आहे उहो छा ख़बर आहे ऐं हुन खां अलावा वरी हू कावड़जी बि पवंदो आहे माना चवंदो आहे त शाइरी ग़लति न पढ़ बाबा ख़ुदि शाइर आहे हा बिल्कुलु ठीकु आहे। उनखे पंहिंजी बि अंडरस्टैंडिंग हूंदी शाइर आहे त उहो शाइर आहे त हू चवंदो आहे त माना शाइरी तव्हांजी परफेक्ट हुजे शाइरी तव्हांखे हेॾां होॾां नाहे करणी वाह। त उनमें हू ॾाढो ख़्यालु रखियो आहे शुरू खां वठी त उहे सभु शयूं आहिनि पोइ लाज़मी ॻाल्हि आहे रेडियो में बि वियासीं रेडियो में बि मतिलबु प्रोड्यूसर चवंदो हो त हीअं न हिनखे हीअं तरीक़े सां ॻाल्हाइणो आहे पोइ उन में बि थोरो घणो थियो पोइ मुसलसिल ॻाल्हायो आहे त पोइ वरी थोरी शइ अची वई आहे मतिलबु कंटिन्यूअस तव्हां ऑन एंड ऑफ रीडिंग बि शुरू खां पढ़ण जी आदत रही आहे पढ़ण जी शुरू खां वठी मूंखे आदत रही आहे शुरू खां वठी माना पहिरीं सिंधी पढ़ंदी हुअसि हुन खां पोइ जॾहिं इंग्लिश पढ़ण जहिड़ी थियसि इंग्लिश उर्दू पोइ उहा पढ़ण जी मूंखे आदत रही आहे शुरू खां वठी पढ़ी दैट्स कूल तव्हांखे अॼुकल्ह जेके ॿिया ॿार आहिनि अॼुकल्ह पढ़नि था तव्हांखे लॻे थो त उन्हनि खे पढ़ण जी आहे ॾिसो मोबाइल अॼुकल्ह अची वियो आहे न त असां AI जो इस्तेमालु घणो था करियूं मोबाइल जो इस्तेमालु घणो था करियूं स्क्रोलिंग घणो था करियूं इंस्टा खोले था वेही रहूं या सोशल मीडिया जेको ऐप खोले था वेही रहूं त उहा शैली घटिजी वई आहे पर हुननि में ॿिए क़िस्म जी वधीक अवेयरनेस अची वई आहे असां हुनखे ॾिसो हाणे AI जा टूल्स अहिड़ा काफ़ी आहिनि जेके हुननि खे वधीक ख़बर आहिनि त इहे कीअं रन कबा ॿियो चयो तव्हांखे ॿुधायां मुंहिंजे मामा जो नंढड़ो पुटु अथव उहो मुंहिंजे ख़्याल सां 6-7 सालनि जो हूंदो उहो ॻाल्हाई पियो मुसलसिल मोबाइल सां हा मुंहिंजो कंहिंसां पियो ॻाल्हाए मूंखे सम्झ न अचे पोइ खोले ॾिठोमांसि त उहो चैट GPT जी का हिकिड़ी ऐप हुई उन सां ॻाल्हाई पे हुन हिन सिंधी में पियो ॻाल्हाए हुन इंग्लिश में ट्रांसलेट करे पियो ॾिनसि ओह सीरियस ऐं पोइ हुन मां सिखी पियो तव्हां खां एक्ज़ैक्टली खोड़ सारा टूल्स आहिनि जेके पाण खे अपडेट शायदि करणु घुरिजे हिन हिसाब सां बिल्कुलु सो बहरहाल इहो तव्हांजो कैरियर ऐं स्टार्ट तव्हां रेडियो खां कयो रेडियो खां कंदो टीवी चैनल ते हाउ वाज़ द एक्सपीरियंस विद द मॉर्निंग शो एवरी डे यू हैव टू वॉक अप अर्ली इन द मॉर्निंग यू गो टू द सेट एंड 5 days हूंदो आहे मॉर्निंग मुंहिंजो 5 days कीअं रहियो एक्सपीरियंस तव्हांजो अच्छा 5 days इन वीक मॉर्निंग शो हूंदो हो ऐं जल्दी त हुई बि उथंदी हुअसि सुबुह जो सवेर उथंदी हुअसि यूनिवर्सिटी में आदत हुई असल में मूंखे हिकिड़ी शइ चवां लकी आहियां हिन शइ में इलाही मुंहिंजी महिनत बि आहे हिन में को शक न आहे त मूंखे जेका मॉर्निंग शो मिलियो आहे न उहो यूनिवर्सिटी में हुअसि तॾहिं मूंखे मिली वियो यूनिवर्सिटी में तव्हांखे हा मुंहिंजो जेको फर्स्ट मॉर्निंग शो हो न्यूज़ मॉर्निंग शो हो राइट ओके त उहो मूं करणु शुरू कयो जॾहिं यूनिवर्सिटी में हुअसि यूनिवर्सिटी जे फाइनल ईयर में हुअसि तॾहिं मूं करणु शुरू करे छॾियो हो उहो उन खां पोइ जेको ॿियो न्यूज़ शो हो जेको सुबुह जो उथण वारो उनजे बारे में जेकॾहिं तव्हांखे ॿुधायां त उहो सुबुह जो ई जल्दी उथंदी हुअसि वो रूटीन तव्हां ठहियल आहे जल्दी ठही त ऐं उथंदी हुअसि ऐं पोइ सिधो मॉर्निंग शो ते बाक़ी रोज़ मॉर्निंग शो जेको करणु हूंदो आहे न उहो मुश्किल हूंदो अथव मुश्किल आहे न ॾाढो सुबुह जो सवेर उथी करे सुबुह जो उथी करे महिमाननि खे डील करणु पाण खे पहिरीं त पाण खे डील करणु हा एक्ज़ैक्टली त मोटिवेट केतिरो आहे माण्हू जेको आहे न पोइ ख़बर आहे छा थींदो अक्सर आउं टॉपिक किथां खणंदी हुअसि रस्ते में वेंदी हुअसि न त का न का शइ मूंखे अहिड़ी नज़र अची वेंदी हुई या का न का अहिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधण में अची वेंदी हुई ड्राइवर का ॻाल्हि करे वरिती या को मूं शइ ॾिसी वरिती पोइ उन टॉपिक खे खणी करे पूरो मॉर्निंग शो हलाए वेंदी हुअसि ओह दैट्स गुड इहो बि हिकिड़ो आर्ट आहे कीअं लॻंदो आहे मतिलबु हिकिड़ो होस्ट कॾहिं कॾहिं प्रॉब्लम इहो थींदो आहे बिकॉज़ मां तव्हां सां कुझु खोड़ सारा माण्हू तव्हांखे अहिड़ा लाइफ में लॻी वेंदा आहिनि गेस्ट जिन खां तव्हां पुछंदा तव्हांजो नालो छा आहे तव्हांखे सिंपल ॿुधाईंदा तव्हांजी क्वालिफिकेशन छा आहे इहे ॿुधाईंदा दैट्स इट उहो चुप करे वेठा इट्स वेरी डिफिकल्ट टू शो खे करणु इहो बिल्कुलु सही था चओ हिन में वरी जेको आहे न उहो होस्ट खे पाण खे ॻाल्हाइणु अचे जेकॾहिं तव्हांखे ॿुधाए भई तव्हांजो नालो छा आहे मज़र आहे बसि बीठा हुजो चुप कर माण्हू मज़र आहे त अॻियां कुझु ॿुधाए न अॻिते ॿुधाए मां सां हीअं आहे फलाणी हीअ शइ खोड़ सारा माण्हू उन लाइ जेको आहे न वरी पाण खे ॻाल्हाइणो पवंदो आहे पोइ हुनजी ॻाल्हि खे पूरो तव्हांखे करिणो पवंदो आहे मूंखे अहिड़ा कई महिमान मिलिया ऐं काफ़ी दफ़ा अहिड़ा बि महिमान मिलिया जेको हुननि ॻाल्हाए पियो मूं ॾिठो पिए एक्ज़ैक्ट ऐं हाउ वाज़ हा एक्ज़ैक्टली इहो हिकिड़ो हिकिड़ी शइ पुछणु होस्ट जेको हूंदो आहे जेको शो कंदो आहे मुंहिंजो त एक्सपीरियंस आहे मां स्टेज ते हूंदो चवंदो आहियां घर अकेलो पर कॾहिं कॾहिं माना ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे ॿिनि ॼणनि सां कमु करणु ॾाढो ॾुखियो लॻंदो सही था चओ ईअं प्रॉब्लम तव्हां थींदो आहे अच्छा ॿिनि ॼणनि सां होस्टिंग हा मतलब तव्हांजी मॉर्निंग शो कयो या ॿ ॼणा हुजनि आउं तव्हांखे ॿुधायां थी त मूंखे जेको आहे न उहो होस्टिंग जेका आहे न अकेले करणु वधीक सही लॻंदी वधीक कंफर्टेबल उनजो रीज़न इहो आहे त उनमें आउं खुली करे ॻाल्हाए सघंदी आहियां ॿियो गॾु हूंदो आहे त ॿिए जो ख़्यालु रखणो पवंदो आहे त यार ईअं न थिए त हू माइंड करे वठे या पब्लिक खे इहो लॻे त तव्हां माना ओवरटेक पिया कयो हुन ते त इन जे करे इन्हनि शयुनि जो ख़्यालु रखणो पवंदो आहे सो मूंखे आउं चवंदी आहियां अकेली हूंदी आहियां न त पोइ मूंखे वधीक ईज़ी बिल्कुलु कंफर्टेबल ई आहे न जेको आहे ईअं ऐं कॾहिं कॾहिं खोड़ सारा ईअं बि थींदा न कॾहिं कॾहिं तव्हां कंद करे 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 न तव्हांजो कॾहिं कॾहिं मूड थींदो आहे यार माना बसि हाणे क्विट थो कयां कॾहिं ईअं थियो तव्हां त पहिरियों आई जस्ट वांट टू क्विट न असल में मूंखे जेको आहे न उहो होस्टिंग जो शौक़ु रहियो आहे शुरू खां वठी जंहिं शइ जो शौक़ु हूंदो आहे न त पोइ उहा शइ तव्हांखे मुश्किल खां मुश्किल बि करण में तव्हांखे मज़ो ईंदो आहे
हालांकि मूं इलाही ॾुखे शेड्यूल में तव्हां घणा साल थिया कंहिंमें तव्हांखे मीडिया में टोटल? 3-4 साल थिया आहिनि। त पोइ तव्हां नंढा आहियो न, अञा तव्हां नवां हो, अञा नवां हो न, पर बिल्कुलु। ही त तव्हां ही त हिन जी ॻाल्हि पिया कयो, मूं होस्टिंग जेका आहिनि एक्चुअल होस्टिंग मीडिया खे छॾे करे आई वाज थिंकिंग कि तव्हांखे 10 साल थी विया। न न न न होस्टिंग जेका आहे न असल वारी होस्टिंग जेका स्टेज होस्टिंग आहे उनखे कंदे मूंखे 5-6 साल थी विया हूंदा। बिल्कुलु ठीकु स्टेज आहे, ते हा, स्टेज ते मज़ो ईंदो आहे, हू तव्हां टीवी ते? स्टेज करणु ॾाढो मुश्किल आहे। आई थिंक स्टेज इज़ वेरी ईज़ी। स्टेज करणु मुश्किल आहे। ही टीवी ते त असां वेठा आहियूं मज़े सां, को मसइलो ई कोन्हे। बाक़ी स्टेज ते माना ॾिसो टीवी ते असां सिर्फ़ु स्क्रीन खे फेस कयूं था। हाणे स्क्रीन असांखे ॾिसे नथी, स्क्रीन असांखे टोक नथी करे, असां ते ॻाल्हाए नथी, असां ते खिले नथी, असांखे कंहिंजो तंज़िया चहिरो नज़र न पियो अचे। पर जॾहिं तव्हां स्टेज ते करियो था त उते अलॻि क़िस्म जा माण्हू, माना हज़ारे क़िस्म जा माण्हू वेठा आहिनि। को तव्हां सां खिले पियो, को तव्हांजे वारनि ते ॻाल्हाए पियो, को तव्हांजे अंदाज़ ते ॻाल्हाए पियो। ऐं कमेंट थींदा आहिनि, तव्हां कॾहिं कमेंट थिया आहिनि कॾहिं? ईअं को एसेज कोन थिया आहिनि। छो आउं जेके प्रोग्राम खणंदी आहियां कोशिशि करे अहिड़ा खणंदी आहियां जेके अदबी हुजनि, जिन हरू भरू माण्हू न ॻाल्हाइनि। न फेस्टिवल्स ते मां बि तव्हां सां गॾु स्टेज शेयर कई आहे। फेस्टिवल्स ते घटि थींदा आहिनि, माना ईअं को पाण ते पर्सनली को कमेंट कोन थियो आहे। तव्हांखे यादि आहे पाण ते पर्सनली कॾहिं कमेंट कोन थियो? शायदि ॿुधो बि न हूंदो, पर थियो न आहे कॾहिं। ईअं थियो पर आई कैन फेस, मूंखे ख़बर आहे हुनखे कीअं डील करणो आहे, बट आई नो बट उहे स्टेज बि ॾाढो सुठो अवॉइड कंदी आहियां। अवॉइड कंदा। सो वेल दैट्स वंडरफुल। हाउ वाज़ द एक्सपीरियंस तव्हांजो जेको आहे, मतिलबु तव्हां उहे ॻाल्हि कई त यूथ सां कुझु कयो आहे कमु, उहो छा कयो आहे तव्हां? अच्छा, यूथ सां जेको आहिनि उहो ट्रेनिंग सेशन्स कयूं आहिनि। स्टार्टिंग में जॾहिं मूं तव्हांखे जी कोरोना जी ॿुधाई ॻाल्हि, त उन टाइम ते न मूं मुख़्तलिफ़ ट्रेनर्स खां इंटरव्यूज़ वरिता हुआ एज़ अ होस्ट। पोइ मूंखे इहा शइ सुठी लॻी त हिकु ट्रेनर बि हिकिड़ो आर्ट आहे। पोइ मूं ट्रेनिंग जो पूरो कोर्स कयो, हिकु दफ़ा ऑनलाइन कयो, उन खां पोइ वरी मूं इंस्टीट्यूशन में वञी कयो, ऐं उन खां पोइ मूं ट्रेनिंग्स वरितियूं जंहिंमें TOT थींदी आहे, ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स, पोइ मूं उहा बि वरिती। उन खां पोइ जेको आहे न उहो माना सर्टिफाइड ट्रेनर बि थी वियसि। पोइ मूं नेशनली बि ॾिनियूं आहिनि, इंटरनेशनली बि ॾिनियूं आहिनि। मूं इस्लामाबाद में ॾिनी आहे, मूं लाहौर में, गुजरांवाला, माना मुख़्तलिफ़ जेके बि शहर आहिनि हिते, कराची, हैदराबाद। इंटरनेशनल में अफ्रीका में ॾिनो आहे, थाईलैंड में ॾिनो आहे। अच्छा, वया हुआ अफ्रीका कोन वई आहियां, थाईलैंड वई आहियां, अफ्रीका खे ऑनलाइन ॾिनी आहे। मतिलबु तो ऑनलाइन क्लासेस हूंदा आहिनि। सो हाउ वाज़ द एक्सपीरियंस? इहो कीअं रहंदो आहे? ॾाढो मज़ो ईंदो अथव उन में जेको आहे न, उहो तव्हांखे जेके तव्हांजी ख़ुदि जी एज जा माण्हू जेके आहिनि उहे प्रेज़ कंदा आहिनि, तव्हांखे भाईंदा आहिनि, ऐं सभिनी खां वॾी ॻाल्हि दुआऊं ॾींदा अथव। काफ़ी दफ़ा ईअं थींदो आहे त कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके शदीद डिप्रेशन में हूंदा आहिनि। सभु असीं बि हूंदा आहियूं काफ़ी दफ़ा जॻहियुनि ते, त उहे कुझु ते हूंदा आहिनि। पर उन्हनि सां जेकॾहिं तव्हां सुठी तरीक़े सां काउंसलिंग कंदा, उनखे सुठी तरीक़े सां ॻाल्हाईंदा, त हू जॾहिं उन शइ मां निकिरंदा आहिनि न, पोइ तव्हां लाइ इलाही दुआऊं हूंदियूं आहिनि, ऐं मैसेजिस ईंदा आहिनि त यार हिन टाइम ते आउं हिन शइ ते हुअसि, ऐं तव्हांखे ॿुधाए कोन सघी हुअसि, पर तव्हांजी हीअ ॻाल्हि मूंखे क्लिक करे वई, ऐं मूं हिन शइ ते अमल कयो, ऐं हाणे मूंखे ॾाढी ख़ुशी सुठी। ऐं जॾहिं पॉज़िटिव फीडबैक मिलंदो आहे, जॾहिं तव्हांखे माण्हू एडमायर कंदा आहिनि, माण्हू तव्हांखे तव्हांजे थॉट्स खे, तव्हांजी शयुनि खे इम्प्लीमेंट कंदा, विच एक्ज़ैक्टली तव्हांखे उहो मोटिवेट कंदो आहे त यस आई डिड समथिंग, ऐं कुझु न कुझु कयां थो। वाई नॉट पहिरियों तव्हांजो एक्टिंग साइड कॾहिं शौक़ु न ॾिठो, कॾहिं ॾिठो बि न, ॿुधो बि न, वरी तव्हांजो कॾहिं इंट्रस्ट ई न आहे? रीज़न? बिकॉज़ एक्टिंग, ड्रामा, इवन द गाना, वीडियो सॉन्ग्स वग़ैरह, बस ईअं। इवन यू डोंट डू कमर्शियल्स एज़ वेल एज़? न, कमर्शियल्स बि न आहिनि, वॉइस ओवर्स कया आहिनि, कमर्शियल न आहिनि कया प्रॉपर्ली। असल में मूं रीज़न को स्पेसिफिक रीज़न आहे, हर हिकु शइ सुठी आहे, बसि जो इहो हो तव्हां मूं चाहियो पिए त मूं ते टेग जेको आहे न होस्ट जो ई हुजे, त उहा शइ जेका आहे न उहा मुंहिंजे लाइ फैसिनेटिंग आहे। पोइ हाउ अबाउट दैट, तव्हांखे अक्सर करे माण्हू रीच आउट बि कंदा आहिनि, तव्हां अक्सर करे के हैदराबाद जिते किथे शोज़ वग़ैरह कंदा, शादी जा शोज़ बि कंदा तव्हां? न न न न यू नेवर डिड? ओके। न, मूं जेको प्रोग्राम जेके कंदी आहियां न उहे तक़रीबन मूं तव्हांखे जी ॿुधायो त मुंहिंजी सिलेक्शन इहा हूंदी आहे त जेके फेस्टिवल्स थियनि था पंहिंजा, ऐं सुठे वारा उनमें जेके माण्हू करे सघे, जंहिंमें तंग न करे। हा न, तव्हांखे ख़बर जी तंग केरु न करे, हरू भरू माण्हू पंहिंजे हिसाब सां पंहिंजी हिकिड़ी बाउंड्री। इस्लामाबाद तव्हां हुयो न लोकविरसा में? लोकविरसा में गॾु हुआसीं, उते हुआसीं, त उहो वारो जेको आहे प्रोग्राम, हाणे उहो वारो प्रोग्राम तव्हां ॾिसो केॾी बाउंड्रीज़ में प्रोग्राम हो, केरु ईअं न हो त तव्हां ते केरु खणी अचे, या जीअं अक्सर थींदो आहे प्रोग्राम्स में हिक ॿिए खे हू तंग करणु, उहा शइ न हूंदी आहे। त मूं लिमिटेड प्रोग्राम कया आहिनि जेके मूंखे लॻनि त जंहिंजी आउं करे सघां थी। करे सघो था। सो वेल, सही ॻाल्हि आहे। ऐं प्रिया सां ॿियो खोड़ सारियूं कचरियूं। प्रिया माना मां इहो वाक़ई पुछणु चाहियां, शाइरी जो लॻाव तव्हांखे आहे, ठीकु आहे, जेके ॿियूं छोकिरियूं आहिनि अॼुकल्ह, माना इवन आहे, माना मां शायदि सभु छोकिरियूं जेके बि चैनल्स ते कमु कनि, उन में सभु अची विया पासा, एंटरटेनमेंट ऐं ॿिया बि अची। तव्हांखे लॻे थो उन्हनि जो उचार ठीकु आहे, उन्हनि जो ॿोली ठीकु आहे, उन्हनि जो ॻाल्हाइण ॿोलाइण अंदाज़ ठीकु आहे, ॻाल्हाइण चलो ठीकु आहे, टोन त थी सघे थो, बट जेको उचार आहे
ॿोली आहे ठीकु आहे तव्हांखे लॻंदी आहे या उन चेंज माना तब्दीली जी ज़रूरत आहे या बहितरी मुंहिंजा शायदि असल में मुंहिंजे लॻण सां कुझु कोन थींदो No, I'm just saying because you know because you इन शइ ते आउं कमेंट करणु नथी चाहियां why not because I said if you तव्हां सम्झो त इवन मां ई चवंदो आहियां अक्सर करते यार त मां पहिरियां कोई स्टार्ट करायो शी स्टार्ट्स वेरी वेल ऐं शेरो शाइरी बि कंदी इहो आहे तव्हांजो ज़र्फ़ आहे इहो because you are doing amazing this which is true ऐं मां लाइव चवंदो आहियां तव्हांखे ख़बर स्टेज ते बि चवंदो इन में कोई तव्हांजो ज़र्फ़ आहे इहो पर ईअं मूंखे लॻंदो आहे तीअं तनक़ीद करण सां न उनजा हौसला जेके आहिनि उहे पस्त थी वेंदा आहिनि मुंहिंजी दिलि न आहे चवंदी इवन तव्हांजो जेको ग्रामर ई टोटल डिफरेंट आहे ठीकु आहे न जीअं तव्हां ॻाल्हाईंदा आहियो जीअं उचार थियो या शयूं थियूं माण्हू न ॻाल्हाइनि माण्हू अक्सर करे अंग्रेजी मिक्स करे वेंदा आहिनि उनजो रीज़न ॾिसो ईअं अथव त हाणे जी पाण पहिरीं बि पंहिंजे विच में ॻाल्हि थी पई त हिकिड़ी उत्तर जी साइड आहे ॿियो लाड़ जी साइड आहे इन में बि डिफरेंस अथव हाणे असांजी ॿोली न जेकॾहिं तव्हां ॾिसंदा कंपेरिज़न कंदा त उहो काफ़ी थोरी डिफरेंट बि अथव उहो त 3 4 10 15 किलोमीटर खां माइल्स खां पोइ तक़रीबन माण्हुनि जी डिफरेंट हूंदी आहे उहो त ऐं असांजी तव्हांखे जेकॾहिं ॻाल्हि करियां त असां न बदीन त रहिया ई न आहियूं असां रहिया आहियूं हैदराबाद आहे त हैदराबाद जी जेका ॿोली आहे न उहा विच वारी अथव हा मतिलबु लाड़ बि आहे एॾो सभु आहिनि ऐं हाला मटियारी इहो ॾाढो ख़ूबसूरत जेको आहे एग्ज़ैक्टली त उहा विची ॿोली आहिनि त उन में हरू भरू असांजो न हुतां हू थी शइ अचे टच न असांजो उतरादिन वारो टच थो अचे असांजो हिकिड़ो हू सिधी वारी ॿोली आहे सो बराबरि सभु त पाण में आहियूं ऐं मुंहिंजे को कमेंट करण को वॾी ॻाल्हि त न आहे मुंहिंजे सां असांखे बहितर करणु घुरिजे सुठो ॻाल्हाइणु घुरिजे ऐं आई कैन से इट ऐं मां चवंदो आहियां इन लाइ माण्हू मूं ते ॻाल्हाईंदा बि आहिनि न मूं त खोड़ सारा मां फेवरेट न आहियां इलाही आहिनि खोड़ सारा नदीबन जो ऐं शाइरनि जो आई नो दे रियली हेट मी I know. So बहरहाल इहो थींदो आहे पर तव्हां यू नो इफ यू आर कम ऑन द मीडिया इफ यू आर कम ऑन द टीवी देन यू शुड नो यू शुड बी रेडी फॉर दिस बिकॉज़ हाणे इहे न हुजे त को न चवे त सुठी ॻाल्हि न आहे हा इन तनक़ीद जो माण्हू खे हाणे आदी थियणु खपे बिल्कुलु सही आहे तव्हां हाणे माना को प्लान कयो न अॻिते पोइ ड्रामा वग़ैरह कयो अच्छा लिखण जो केतिरो शौक़ु आहे ड्रामा लिखिया आहिनि कॾहिं ड्रामा न आहिनि लिखिया स्टोरीज़ लिखियूं आहिनि जेके पब्लिश थियूं आहिनि मुंहिंजो बट स्टोरीज़ खे ड्रामनि में त कन्वर्ट करे सघिजे थो न जेके थोरो ड्रामा लिखियो न आहे माना लिखियो न आहे कॾहिं अच्छा फिर बाक़ी थोरी माना ब्रेक वठो हे साम्हूं कैमरा आहे टाइम थी वियो ब्रेक जो हा बिल्कुलु वठो तव्हां वठो अच्छा आऊं हा पंहिंजे लाइ वठो हा वठो न सो नाज़रीन केॾांहुं बि न वञिजो असांखे ॾिसंदा रहिजो वेलकम बैक व्यूअर्स वेलकम बैक टू शो पहिरियां असां कचहरी जारी सारी आहे पहिरियां खे रिक्वेस्ट बि कंदासीं पहिरियां कोई शाइरी जेकॾहिं ॿुधाइणु चाहे ॿुधाए शाइरी ॿुधाईंदा बिल्कुलु छो न मूं लिखी बि हुई ऐं मूंखे इहा शाइरी ॾाढी वणंदी आहे उसे क्यों हमने दिया दिल उसे क्यों हमने दिया दिल जिसे आती नहीं उल्फत जो समझता नहीं चाहत जो तसल्ली को न समझे जो तशफ़ी को न माने जो करे कोल न पूरा करे हर काम अधूरा यही दिन रात तसवर है कि नाहक उसे चाहा के नाहक उसे चाहा जो ना आए ना बुलाए ना रहो रस्म बढ़ाए ना लगी दिल की बुझाए ना कोई बात सुनाए जो कहो कुछ तो खफा हो के बोले शिकवे की ज़रूरत जो यही है तो ना चाहो जो यही है तो ना चाहो जो ना चाहोगे तो क्या है ना निभाओगे तो क्या है बहुत बहुत इतरा रहे हो ये दिल देकर ये दिल किस काम का है ये दिल किस काम का है वाओ ये ज़िया मोइनुद्दीन साहब पढ़ी आहे ऐं ॾाढी ख़ूबसूरत तरीक़े सां पढ़ी आहे मूंखे हुनजे पढ़ण जे करे इन शाइरी सां ॾाढी मोहबत थी वई शायदि तव्हांखे कुझु माण्हुनि खे हूंदो न शाइरी सां लॻा मुंहिंजो आहे लॻाव शाइरी सां बट उहा थोरी डिफरेंट क़िस्म जी आहे गालिब थी वियो सचल सरमस थी वियो कबीर दास इज़ माय फेवरेट जी कोटेशंस काइंड तव्हां कुझु पढ़ियो पिया आहे थोरो घणो पढ़ियो पिया आहे रिसेंटली मां हिकिड़ी ॿी किताब थो पढ़ां उहो आहे द आर्ट ऑफ लेज़ीनेस ओके आर्ट ऑफ लेज़ीनेस विच इज़ अमेज़िंग ऐं ॾाढो मज़ेदार आहे उन में हिकिड़ी मां पढ़ी करे कल्ह टियों हिकिड़ो स्टेटस बि रखियो टोटल हुन ॿुधायो त लेट सपोज़ जेकॾहिं तव्हां 80 साल था जियो त 3700 या 37,000 वीकेंड्स आहिनि आई बिलीव माना वीक्स आहिनि उन्हनि ॾाढी मज़ेदार क़िस्म जी कली हुन मक़सदु डू वाट यू लव जेको करिणो आहे कयो जेको सुभाणे न करिणो आहे अॼु करिणो आहे
ऐं बसि हुन चयो आहे त ज़िंदगी जियो घर में न रहो घणो ईअं न वक़्तु So, ख़तम थी वञे गुज़री I have the very different mindset. I love traveling. I just love traveling. I wish I could travel the whole world. मुझो dream आहे. Do you have any dream in your life? जाम सारा आहिनि Like any? a lot of dreams चवंदा आहिनि न त ख़्वाहिशूं हज़ारे आहिनि हज़ारें ख्वाहिश ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले निकले। बात निकले मेरे अरमां की फिर भी कम निकले जिते निकिले कम निकिले कम निकिले। ईअं ई आहे त असांजी ख़्वाहिशूं आहिनि उहे ऐं ख़्वाब कई आहिनि बसि दुआ कयो उहे ख़्वाबनि जी जेका आहिनि उहा ताबीर सां ॾिसी बि सघूं ऐं उहे ख़्वाब पूरा बि करे सघूं सभिनी खां वॾे में वॾो ख़्वाब इहो आहे त मुंहिंजे अम्मा बाबा वारनि जेतिरो कुझु कयो आहे ऐं उहे सेटिस्फाइड रहनि उहे ख़ुशि रहनि त हा जेको बि अॼु पिरह बीठी आहे जिथे या मुंहिंजूं जेके बि टई धीअरूं आहिनि उहे जंहिं जॻह ते बीठल आहिनि उन ॻाल्हि ते एग्री थी सघनि सेटिस्फाइड थी सघनि So who's your big supporter in your family? अम्मा बाबा And both they always supportive, but हाँ, ॿिन्ही में always. जेका choose करणो हुजे कोई त बाबा ऐं मामू न न आई ऑलवेज चूज़ बोथ You always choose both. हा ईअं थी But नथो I सघे made त माना आउं कंहिं हिक खे चूज़ कयां आई कान They are the supporters. हा एग्ज़ैक्टली So, उहे न हुजनि त आउं अॻियां अची न सघां न Like you know मुंहिंजो जेकॾहिं मूंखां पुछो त मुंहिंजो वॾे में वॾो ज़िंदगी जो ड्रीम आहे त आई जस्ट वांट टू सी पूरी दुनिया घुमण थो चाहियां मुंहिंजो ड्रीम आहे आई वांट टू डू बिफोर चवंदा व्हाट डू वांट टू डू इहा त मुंहिंजी सेकेंड अथव व्हिच इज योर फर्स्ट लाइक व्हाट डू वांट टू डू बिफोर यू डाई सॼी ओके जस्ट आस्क मी व्हाट डू वांट टू डू बिफोर यू डाई डू यू हैव इहो ई सॼी दुनिया खे घुमां बसि दिस इज योर सेकंड विश व्हिच इज द फर्स्ट विश फर्स्ट इहो ई अम्मा बाबा वारी जेका तव्हांखे ॿुधायो टू मेक देम प्राउड हा एग्ज़ैक्टली टू मेक देम प्राउड के हू मूंखे फाइनली उहे ॾिसी करे मूंखे चवनि था जिथे असां चाहियो पिए त पिरे खे हुजणु खपे उते पिरे आहे ओके वेल दैट्स गुड सो डू यू थिंक कि तव्हां रस्ते ते आयो ऐं तव्हांखे लॻे थो तव्हां कोशिशि कयां पई आऊं कोशिश कयो पिया कोशिशि हाउ कयां हार्ड पई इज दिस लाइफ हाउ इज द लाइफ इफ समबडी आस्क यू कि तव्हांखे जेकॾहिं मां पुछां या कोई बि माण्हू पुछे तव्हांखे ज़िंदगी केतिरी ॾुखी आहे सो व्हाट डू वांट टू से ज़िंदगी उहो ई तव्हांखे मूं शुरू में बि चयो त ज़िंदगी इलाही ॾुखी आहे पर उनखे वधीक ॾुखियो जेको आहे न असां फ़ैसिला ठाहींदा आहिनि असांजा जेकॾहिं फ़ैसिला ग़लति आहिनि असां जेकॾहिं ग़लति राह ते हलूं था त उहा शइ असांखे हमेशह ग़लति ई मिलंदी इन जे करे उन्हनि खे ईज़ी ठाहियो ईज़ी ठाहिण जो मक़सदु इहो ई हूंदो आहे त तव्हां उन शइ खे जेको आहे न उहो शयुनि खे एक्सेप्ट करण में फ्लैक्सिबल थियो शयुनि खे एक्सेप्ट कयो जेकॾहिं तव्हां हीअं आहियो त आहियो ठीकु But आहे हिकिड़ी एक्सेप्ट इट एक्सेप्ट बट हिकिड़ी मोस्ट मूंखे यादि आहे त आई वॉज इन 9th क्लास और 8th क्लास आई स्टिल रिमेंबर हिकिड़ो कोटेशन हुयो त स्मूथ रोड नेवर मेक्स अ गुड ड्राइवर्स क्लियर स्काइज नेवर मेक्स अ गुड पायलट्स एंड प्रॉब्लम ऐं फ्री लाइफ नेवर मेक यू लाइक स्ट्रॉन्ग सो लाइफ दिस इज़ अ पार्ट ऑफ द लाइफ आई ऑलवेज मां जेकॾहिं ज़िंदगीअ में ईअं ई आहे ट्रस्ट इफ यू आस्क मी न कि आई ऑलवेज सेज आई बॉर्न टू रन आई बॉर्न टू विन and I am a warrior and I'll definitely win it but मां कोशिश कंदो रहंदो ज़िंदगी में until ऐं I'll करण never बि give up I'll खपे never उहा ई give up तव्हां जेका ॻाल्हि रोड्स जी कई तव्हांखे चवंदसि जेकॾहिं असांजी लाइफ लाइन आहे उहा ई ज़िगज़ेग आहे उहा ई तव्हां ॾिसो सिधी थी वेंदी आहे त असां मरी वेंदा आहियूं हा बिल्कुलु कोशिशि करणु ज़िंदगी में जेको आहे न उहो तव्हां जेसिताईं कोशिशि कंदा रहंदा हथ पेर हणंदा रहंदा तेसिताईं तव्हांजो कमु थींदो रहंदो मतिलबु तव्हांजा कुझु ड्रीम्स आहिनि पूरो करणु हाउ अबाउट योर पर्सनल लाइफ जेकॾहिं मां सिंपल पुछां त पहिरीं शादी कंदी डू यू हैव एनी प्लान अबाउट योर पर्सनल लाइफ डेफिनेटली यू हैव टू गो फॉर दिस बिकॉज फैमिली प्रेशर हूंदो हाँ, मम्मी बाबा exactly. ऑलवेज वांटेड टू सी न बसि मूंखे को फैमिली प्रेशर न आहे अच्छा। ऑनेस्टली बाक़ी मूं उनजे बारे में अञा ताईं सोचियो बि न आहे अच्छा, ओ वाह। ऐं आउं इहो सोचींदी आहियां सम्झंदी बि आहियां मूंखे न आहे ख़बर ॿियनि जो छा ओपिनियन आहे अबाउट इट त शादी जेका आहे न उहा हिकु तव्हांजी जॾहिं जंहिं ॾींहं ते जिथे थियणी हूंदी आहे थी वेंदी आहे तव्हांखे उनजे बारे में सोचण जी इन जे बारे में टेंशन वठण जी ज़रूरत नाहे हूंदी पर उन ते मुंहिंजी हिकिड़ी दोस्त आहे उन इहो कमेंट कयो जॾहिं तव्हां न दिलि सां सोचींदा आहियो न नियत करे वठंदा आहियो तॾहिं तव्हांजी थींदी आहे मुंहिंजी न नियत न आहे नियत न आहे बट को आइडियल बि न आहे तव्हांजो न त हीअं हुजणु घुरिजे हीअं हुजणु घुरिजे न बिल्कुलु बि न सो वेल अलाह साईं तव्हांजो नसीब सुठो कंदो ऐं अलाह साईं तव्हांखे कामयाबु कंदो बिकॉज़ तव्हां ॾाढा नसीबनि जी ॻाल्हि हूंदी आहे नसीब सुठा हुजनि बसि हा एम्बिशियस आहियो तव्हां ॾाढा सो असां वटि हिकिड़ो सेगमेंट आहे मेमोरी सेगमेंट असां कुझु तव्हांखे पिक्चर्स ॾेखारींदासीं पुछंदासीं कॾहिं कीअं किथे छो OMG लेट्स हिट द मेमोरी सेगमेंट वाओ ही केरु आयो ये ट्रेनिंग सेशन जी असांजी मेमरी आहे जंहिंमें पुठियां सैरिश बीठल आहे सैरिश लॉयर आहे तमामु बहितरीनु उन खां अलावा ही ट्रेनिंग कोऑर्डिनेटर हुई जेका अॻियां वरी फ्रेंड आहे ऐं हू जेको आहे उहो शेरियार आहे इहो जियो न्यूज़ में आहे हाणे सही ओके नेक्स्ट Oh my God, who is he? Who is she? Is this you? न Are you sure? हा Are you sure? Is this your profile? I believe. तव्हांजी हुन छोकिरी रिसर्च कई आहे. She looks like you. न न That's okay. Next, she's okay. ही सेम ट्रेनिंग जी आहे अच्छा सही.
हिते कराची घणा साल पुराणी तस्वीर आई ही अथव 2 साल पहिरीं आहे। ओके नेक्स्ट हाँ ही जेको आहे न उहो एज़ अ ट्रेनर मूंखे इनवाइट कयो हुअनि इनमें। हाँ हू जेकी ही मारवी आहे, हू असिस्टेंट कमिश्नर आहे, हुनजो नालो मूंखे अञा ज़हन में न पियो अचे। असां टई जेके हुआसीं उहे गेस्ट हुआसीं, हुते स्पीकर्स हुआसीं। हिकिड़ो इवेंट थियो हो वुमेंस डे ते हैदराबाद में, त उते हुआसीं, उते गेस्ट हुआसीं असां। ओके नेक्स्ट ओके ही मुंहिंजी जेका पिक्चर अथव इहा यूनिवर्सिटी जी अथव। इज दिस यू? यस। ओ माय गॉड इज 360 कैमरा या इज दिस यू? ये केतिरा साल? इहा मुंहिंजी 2022 जी अथव, 2022 जी अथव। मुंहिंजी ग्रेजुएशन 2022 आई वाज थिंकिंग तव्हांजी का भेण आई है। न न न 2022 में मुंहिंजी ग्रेजुएशन पूरी थी अथव। 2022 जी पिक्चर आहे ऐं हिते मूं जेका आहे न उहा पंहिंजे डिपार्टमेंट में 2nd पोजीशन खई हुई। ओके दैट्स कांग्रेचुलेशन नेक्स्ट ओके इहो त तव्हांखे ख़बर आहे, गॾु ई हुआसीं SLF में। हाँ ये सर सिंध लिटरेचर फेस्टिवल जी पिक्चर है। ओके ओके अच्छा मूंखे ख़बर न पिक्चर ॿियनि कढियूं। नेक्स्ट ओके मां बि तव्हांजे साम्हूं। अच्छा ही रिसेंटली इवेंट जेको तव्हां हाँ रिसेंट न ही रिसेंट इवेंट न आहे, ही मॉर्निंग शो मूं कयो हो। अच्छा सही उनजी पिक्चर आहे, उनमें डिफरेंटली एबल्ड आया हुआ हुते। नेक्स्ट ओके ही पिक्चर किथे? हाँ ही बि ट्रेनिंग सेशन जी अथव। हिते आउं ट्रेनिंग ॾियणु वई हुअसि हिकिड़ी, उते जी आहे ट्रेनिंग सेशन, यूथ जी आहे, डिप्रेशन आहे। ओके नेक्स्ट दैट्स कूल ही किथे आहे? ही जिमखाना जी अथव पिक्चर। जिमखाना में बि हिकिड़ो इवेंट हो, उते वई हुअसि, उते जी पिक्चर आहे। ओके नेक्स्ट ही अथव धरती टीवी जे उनजी शो जी शाज़िया बीठल आहे मूंसां। अच्छा शाज़िया करीम। ओ शाज़िया करीम तमामु बहितरीन होस्ट, तमामु सुठी। ऐं शाज़िया तव्हां यू गाइस आर डूइंग अमेजिंग। शाज़िया जी बि ॾाढी तमामु बहितरीन। हाँ शाज़िया भलो माण्हू आहे, ॾाढो बहितरीन पॉजिटिव वाइब ऐं हमेशा सुठो ॻाल्हि। ही मुंहिंजी अच्छा नेक्स्ट भाईजन। हाँ अच्छा सही सही। ही नेक्स्ट ही मुंहिंजी जेका आहे जॾहिं मूं प्रोग्राम पे कयो पंहिंजो हेल्थ इशूज़ जा। ओके सही श्योर। उनजी आहे हाउ वाज द पिक्चर। एक्सपीरियंस विद द डिफरेंट काइंड ऑफ शोज? समटाइम तव्हां इंटरव्यूज़ कयो था सेलिब्रिटीज़ एंड डिफरेंट एंड वेरी डिफरेंट टॉपिक्स। हाउ वाज हेल्थ इशूज़ जेको प्रोग्राम हो न उहो इलाही मुंहिंजे लाइ डिफिकल्ट प्रोग्राम हो। हिकु त उहो गर्मी में थियो, मई जो महीनो हो, जून जुलाई इहे महीना हुआ। उनमें मुख़्तलिफ़ हॉस्पिटल्स में वञी करे, ऐं मुंहिंजे ख़्याल सां इहो सिंधी हुजे या उर्दू मीडिया हुजे, उन सॼी मीडिया में मूं अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम इन नौयत जो नाहे ॾिठो, जंहिंमें असां वञी करे मुख़्तलिफ़ हॉस्पिटल्स में वञी करे प्रोग्राम कयो हो, उनजे MS सां ॻाल्हायो, उनजे पेशेंट सां ॻाल्हायो, डॉक्टर सां ॻाल्हायो। ॾाढो सुठो प्रोग्राम हो उहो। नेक्स्ट ही तव्हांखे यादि आहे? इहो प्रोग्राम पाण गॾु कयो हो, इन जो नालो मूंखे यादि नथो अचे। T20 लाइ छा नालो अथसि? F2F जेको आहे फेज़ छा जो कयो असां पाण कयो हो, कल्चर डे जो प्रोग्राम। अच्छा ही हो एग्जैक्टली मन जो F2F T2F अहमद वारो जेको लाइव ट्रांसमिशन इलेक्ट्रॉनिक डायरी ते इहो वारो प्रोग्राम आहे। ही SLF सजाद स्वाग साहब सां गॾु। ओके ओके who's like best experience कैसा रहेगा? like you work with the सजाद मूं सभिनी सां कयो अथव, सभिनी सां कैसा like माना ऐं यकीन कयो जॾहिं आउं ॾिसंदी who's your आहियां, best like experience कैसा रहेगा तव्हांजो? सभिनी सां पंहिंजे पंहिंजे हिसाब जो रहियो। मतिलबु overall the say this is normal I would say Sajad is I would go for the Sajad like सजाद सुठो आहे, माना उन ईअं कयो हो। सजाद मतलब लर्निंग थींदी आहे। I learned a lot from him। सजाद स्वाग साहब ईअं आहिनि, भाईजान चवंदा आहियूं, भाईजान ईअं आहिनि त माना तव्हांजो आहे, हा तव्हां कयो, तव्हां खेॾो, हा त माना उहो तव्हांखे फ्री स्पेस ॾींदा आहिनि। it might be a worst experience न न ईअं because I speak a lot। न ईअं न आहे। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थी, पंहिंजो जेको पहिरियों प्रोग्राम थियो हो, जॾहिं इहो जेको जॾहिं हीअ पिक्चर आई हुई, उहो मुंहिंजो ॾाढो सुठो तव्हां सां रहियो हो। उन खां पोइ जेको आहे न हिकु ॿ प्रोग्राम में मूंखे थोरो थियो हो फील, बाक़ी उन खां पोइ जॾहिं पंहिंजी सुठी ॻाल्हि ॿोल्हि थी त उन खां पोइ मूंखे फील because I talk मां हली वेंदो आहियां, मां स्टेज ते एंटरटेनमेंट कंदो आहियां, I don't talk to anyone and just go and sit in the side। सही because मुंहिंजा इंटेंशन ठीक को न हूंदा आहिनि कॾहिं बि, मतलब हाँ, मां जस्ट गो अंदाज़ो आहे, मतलब मुंहिंजा ॾाढो पर मुमकिन आहे इलाही माण्हू जो मूंसां एक्सपीरियंस वर्स्ट रहियो आहे सभिनी जो। उहो इनजे करे रहियो हूंदो जो तव्हांजी उन्हनि सां अंडरस्टैंडिंग न हूंदी, ॻाल्हि ॿोल न हूंदी, पंहिंजी ॻाल्हि ॿोल बि रही आहे त माना मूंखे थोरो ख़ासि माना मां थोरो न फनी वारे घुमंदुसि फिरंदुसि बेहंदो न आहे हिकु जॻह ते, हेॾे होॾे घुमंदो रहंदुसि। सो आई होप सो के मुंहिंजो तव्हां मूंखे त स्पेस ॾिनो आहे, ऐं सभिनी मूंखे मूंसां इवन दो मूंखे जेको आहे न उहो सभिनी मूं ऐं जेके बि सीनियर आहे, जीअं तव्हांखे ॿुधाया मूंखे 2-3 साल थिया आहिनि, पर जेतिरा बि सीनियर आहिनि, इवन दो बख्शण मेराणवी साहब सां करे चुकी आहियां, साकिब बबड़ो साहब सां करे चुकी आहियां, जेके बि सीनियर्स आहिनि सभिनी सां करे चुकी आहियां। नसीर मिर्ज़ा साहब, ओ माय गॉड नसीर साहब इज उन्हनि सां करे चुकी आहियां 2 दफ़ा प्रोग्राम। ओ माय दैट्स कूल। ओके नेक्स्ट ही सागणो हेल्थ इशूज़ जेको प्रोग्राम उते जी आहे। नेक्स्ट मेमोरीज हलाइणी आहिनि, सोलो पिक्चर्स। ही मुंहिंजी बर्थडे जी आहे। सो हैप्पीएस्ट बर्थडे टू यू। व्हेन ये कॾहिं जी आहे, घणा साल पुराणी? 24 दिसंबर।
दिस ईयर न न ही लास्ट खां लास्ट 2 साल पहिरीं जी आहे यू पिक्चर लुक टोटली डिफरेंट 2 years. Oh my god. हा Next. बस ही उहो साॻुण जेको डिसेबल्स जेके हुआ Okay, there is. उन्हनि सां गॾु जेको आहे उहो कल्चर डे सेलिब्रेट करण वियासीं बाक़ी वैलेंटाइंस डे बि हो उन ॾींहुं हा इहे ॿई शयूं सां गॾु सेलिब्रेट कयूं हुयूं हुननि सां Next. हा हा ही भी SLF ही है अभी. न न ही SLF जी न आहे ही मीर जो मिनी फॉरेस्ट आहे हैदराबाद जी साइड ॾांहुं उते हिकिड़ो इवेंट थियो उते मूं होस्ट कयो हो मिठो दरिया जे नाले सां Okay. Next. हा ही जेको आहे हिन में आउं मॉडरेटर थी वियसि ऐं स्पीकर थी वियसि हिकिड़ो बुक हो जो रिव्यू ॾियो अच्छा पाण भी हिकिड़ो मॉडरेट कयो आहे सेशन. इहो वारो धरती जा सितारा धरती से. Okay. Next. एग्जैक्टली नाउ आए. अच्छा सही. ही ओके ही ट्रेनिंग सेशन हुई लाहौर में अच्छा. जंहिंमें असां ट्रांसजेंडर्स खे ट्रेनिंग ॾिनी हुई उन खां अलावा जेके उते जेके कमु कनि था ड्रेनेज सिस्टम जा हिननि सैनिटरी जेके वर्कर्स आहिनि उन्हनि सां ट्रेनिंग कई हुई मूं Okay, ऐं next. ॾाढी मुश्किल हुई हिननि सम्झो ई घटि पई लही ही मुशाइरो थियो हो हिकिड़ो उते जी जॻह सिदरा मूंसां गॾु आहे मुशा ए सिद्रा केरा. सिदरा इहा पॉइंट आहे पोइटस मुशायरो भाई तव्हां माना वॾी वॾी ॻाल्हि आहे शायरनि उते जो जो माना आहे। लाइक मुशायरो अमेजिंग फेवरेट एक्टिविटी. ओके नेक्स्ट. ही मुंहिंजी इस्लामाबाद में ट्रेनिंग थी हुई ओके उते नॉमिनेशन थी हुई उते वई हुअसि ट्रेनिंग आहे इहा बि ओके नेक्स्ट. ही त द मीडिया फोरम जी The जेका Media हिकिड़ी Forum. मीटिंग थी हुई हा। सभिनी जी गॾु नाज़ा जेका आहे उहा असां सां गॾु मौजूदु आहिनि तमामु बहितरीनु एंकर ओके नेक्स्ट. ही मुंहिंजी जेका अथव इहा अथव सफ़ा स्टार्टिंग जी ही अथव 2018 जी पिक्चर अथव ओके ऐं 2018 में जेको आहे न मूं प्रोग्राम कयो हो इंडस होटल में सही. इन्हनि जो जेको लिखियलु आहे एजुकेशन हा। मथे कुझु लिखियलु आहे फॉर चेंज इन जी मूं होस्टिंग कई हुई ओके नेक्स्ट. हा ही जेको आहे उहो ऐं IT फील्ड में जेको आहे न उहो मुंहिंजी बैचलर्स आहे त गूगल टीम वारनि जी तरफ़ खां ही जेके आहियूं न असां सभु जेके बीठल आहियूं इहे गूगल जी टीम आहे असांजी सॼी अच्छा, ओके. गूगल वारनि असांखे हायर कयो हो अच्छा. ठीकु आहे त उन में आउं जेका इवेंट मैनेजमेंट हुअसि त इवेंट मैनेजर हुअसि इवेंट मैनेज कंदी हुअसि ऐं हीअ जेको विच में आहे इहो लीड हो उहो जेके आहिनि मुख़्तलिफ़ जेके प्रोग्रामिंग वग़ैरह इन्हनि जी शयूं कंदो त गूगल वारनि असांखे हायर कयो हो ओके हुन में कूल नेक्स्ट. Okay. ही बाबा सां गॾु हा हा ही बाबा सां गॾु आहे फादर्स डे आहे मुंहिंजे ख़्याल अच्छा, Father's Day, हा okay. फादर्स डे ते मूं रखियूं आहिनि बाबा जो Okay, that's बाय द वे पिक्चर्स बाबा जी एनिवर्सरी जो आहिनि नेक्स्ट. ओके ही बि कोई- ही अथव CSS कॉर्नर जो पिक्चर्स मूं जेको आहे उहो 2022 में ई मुंहिंजे ख़्याल सां 2021 में CSS जूं क्लासिस वरितियूं हुयूं त हुन में मूं प्रोग्राम होस्ट बि कयो हो त उहे उते जूं पिक्चर्स आहिनि ओके नेक्स्ट. ही सेम लाहौर वारी एक्टिविटी जेका तव्हांखे ॿुधायो ॿुधायो। हिननि जी जेका आहे न उहा काउंसलिंग करणु इंतिहा जी ॾुखी हुई मतिलबु तव्हां हिननि सां कुझु बि ॻाल्हायो न छा आहे बाबा असां वटि मानी कोन्हे तई छा ॻाल्हाइण आया आहियो पाणी कोन्हे इन्हनि सां गॾु ॾाढो मुश्किल हो ऐं ट्रांसजेंडर जी मज़े वारी ॻाल्हि ॿुधायां उहे पंजाबी ॻाल्हाइनि हा असांजी ॿोली न सम्झनि पोइ मूं पंजाबी पिक करे करे हुननि सां ॻाल्हायो लाइक नेक्स्ट. ओके ही बि हिकिड़े इवेंट जी आहे ही अम्मा सां गॾु मौजूदु आहियां हा. इवेंट में आउं अक्सर कोशिशि कंदी आहियां त अम्मा बाबा मूंसां गॾु इवेंट्स में गॾु हुजनि सही. त ही इवेंट जी पिक्चर आहे हुते नेक्स्ट. ही काथे कहिड़ी से ओके सखर जी आहे अरोड़ा में आयो न हा अरोड़ा सखर अरोड़ा में में ओके सखर जी पिक्चर आहे नेक्स्ट. ओके ही आउं ओॾां लाहौर गुरुद्वारे में अच्छा आहियां लाहौर गुरुद्वारो ओके नेक्स्ट. ही सेम बर्थडे जी Family, पिक्चर आहे फैमिली पिक्चर आहे माँ बाबा मौजूदु आहिनि नेक्स्ट. ही जेके डिसेबल्स जे बारे में डिफरेंटली एबल्ड जेके मूं ॿुधायो तव्हांखे उन्हनि सां गॾु प्रोग्राम आहे ऐं ही ॾाढी प्यारी छोकिरी हुई छॾे ई न हाँ नेक्स्ट. ही मिठो दरिया सेम हाँ मिठो दरिया जो जेके आहिनि राइटर इहे ई आहिनि सादिकुल्ला खान साहब ओके नेक्स्ट. सो बहरहाल ही हुई कुझु मेमोरीज़ ज़िंदगी टाइम कीअं गुज़रियो आहे तव्हांजो टाइम सुठो गुज़रियो आहे मीडिया में अची सही गुज़रियो हा सही गुज़रियो आहे मतिलबु का अहिड़ी तल्ख मूं वटि मेमरी न आहे जेको आउं शेयर कयां छो जो आउं लिमिटेड रही आहियां इलाही गैदरिंग्स में बि लिमिटेड उन्हनि में प्रोग्राम्स में बि सभिनी शयुनि में लिमिटेड रही आहियां त मूंखे हरू को अहिड़ी शइ न आहे फील जेकॾहिं मां तव्हां खां सिंपल पुछां त जेकॾहिं तव्हां एतिरनि सालनि में मीडिया मां छा सिखियो आहे त व्हाट डिड यू लर्न हिकिड़ो मीडिया सेखारींदी आहे न सम्झाईंदी ॻाल्हाइणु आहे ऐं इहो सिखियो आहे त तव्हांखे प्राइवेट चैनल्स जी जेकॾहिं आउं ॻाल्हि कयां इहो सिखियो आहे त तव्हांखे पुछां बेकअप हुजणु खपे तव्हांखे ओचितो जेको आहे न उहो इहा ख़बर पवंदी आहे त तव्हां हाणे हिन प्रोग्राम खे नथा कंटिन्यू करे सघो ऐं पोइ मीडिया जेको झटको लॻंदो आहे न झटको उहो माना उहो ठीकु आहे उहो त हूंदो आहे माना कॾहिं बि कंहिंसां बि किथे बि कुझु बि थी सघे इट हैपन्स टू एवरी वन इवन हैपन टू मी एवरी पीपल
बट ओवरऑल जेकॾहिं तव्हां मीडिया में अचण खां की मीडिया ईअं सम्झो उन खां पोइ कुझु सिखियो हुजे जीअं ॻाल्हाइण ते तव्हां ॻाल्हि कई उन खां पोइ खोड़ सारा माण्हू चवंदा आहिनि त ट्रस्ट न कजे हाइपोक्रेसी घणी आहे अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेके तव्हां सिखी आहे मीडिया मां लर्न कई आहे ॾिठी आहे ॾिसो उहो ई या तव्हांखे ॾिठी आहे तव्हां उहा ई ॻाल्हि मूं तव्हांखे चई त मुंहिंजो पर्सनली कंहिंसां कॉन्टेक्ट रहियो ई न आहे मीडिया में न उहो हुजे त माण्हू चवे त ठीकु आहे असां हिन ते यकीन कयो हिन यकीन टोड़ियो या हीअ शइ कई सभिनी सां हिकिड़ो प्रोफेशनल आहे सभिनी सां ॾाढो इज़त वारो आहे मुंहिंजो सभिनी सां दुआ सलाम आहे प्रोग्राम में या किथे बि इवेंट में कंहिं मेले में मिली आहे त ॾाढो मोहबत सां असां पाण में मिलंदा आहियूं पर ईअं न आहे त असांजो को कॉन्टेक्ट हुजे जंहिंमें मूंखे फील थिए त हिन मुंहिंजो ट्रस्ट टोड़ियो आहे त उहो शइ न आहे But you didn't learn anything from media. बसि ॻाल्हाइण बाक़ी जेको आहे इहो इहा शइ हुई सिखियल आहे त जेको यकीन आहे उहो सोची सम्झी करणु उहो त असां हर किथां सिखूं था बिल्कुलु अच्छा पोइ हिकिड़ो ब्रेक वठिणो आहे ब्रेक खां पोइ वापसि कचहरी कंदासीं ऐं पहिरियों डेफिनेट मुंहिंजा शो ॾिठा आहिनि शी इज़ नॉट गोइंग टू से एनीथिंग ऑन द शो सो प्लीज़ लेट्स हैव अ ब्रेक डोंट गो अवे वी विल बी राइट बैक वेलकम बैक वियर्स वेलकम बैक टू शो ऐं पहिरियों डेफिनेट हिकिड़ी होस्ट आहे ऐं तमामु छा चवंदा आहिनि सुलक्षणी छोकिरी आहे ऐं तौरे तके ॻाल्हाइण ऐं हमेशह ईअं स्टार्ट बि ईअं ई कंदी आहे होस्टिंग बि ईअं ई कंदी आहे कीअं लॻंदो आहे जॾहिं तव्हांजो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे ऐं ॿिए जो अंदाज़ डिफरेंट आहे जीअं मुंहिंजो आहे हिकिड़ो डिफरेंट अंदाज़ आहे त ॾाढो सिंक थियणु ॾुखियो लॻंदो हूंदो बिकॉज़ तव्हां सही आहियो मां तव्हां जहिड़ो न आहियां न ईअं न आहे ग़लति केर बि न आहे हूंदो ईअं न चओ असल ॻाल्हि ख़बर अथव छा हूंदी आहे इहा ई शइ जेका मूं स्टार्टिंग में चई शयुनि खे एक्सेप्ट करणु जेकॾहिं आउं अहिड़ी आहियां तव्हांजी नज़र में मे बि आउं ग़लति हुजां एग्ज़ाम्पल पई ॾियां मुंहिंजी नज़र में तव्हां हुजो त उहो मूंखे लॻंदो आहे त ग़लति सही कुझु न आहे हूंदो हर कंहिंजो नज़रियो डिफरेंट हूंदो आहे हिकिड़ो हूंदो आहे सच ऐं कूड़ उहा इहा शइ आहे त भई सुबुह जो जेको आहे न तव्हां जेकॾहिं मूंखे चओ त सुबुह जो चंडु निकिरे थो इहा तव्हां ग़लति ॻाल्हि था कयो बिल्कुलु ठीकु आहे इहा शइ ग़लति आहे बाक़ी तबियत नेचर हर कंहिंजी पंहिंजी आहे मां कम जी ॻाल्हि थो कयां मतिलबु खोड़ सां जीअं तव्हांजो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे न ॿियनि जो हिकिड़ो डिफरेंट पंहिंजो अंदाज़ हूंदो आहे जीअं तव्हां जीअं बख्शण साहब आहे जीअं तव्हां उहो ॾाढी हिकिड़ी ख़ूबसूरत बहितरीनु सुठी अदबी लैंग्वेज या वरी शेर चवणु वरी हुनखे सॾाइणु वरी हुनखे माना हर वरी हिकिड़नि जो पंहिंजो अंदाज़ हूंदो आहे न त उहो हिकिड़ो इवेंट ऐं होस्ट हिकिड़ो फ्लो में हूंदा आहिनि न समटाइम तव्हां फ्लो में खां अॻिते उहो माइंड अॻे सां सेट हूंदो आहे त तव्हांजो कंहिंसां अगरि आहे अगरि तव्हांजो कंहिं सीनियर सां आहे ऐं अहिड़े सीनियर सां आहे जेको तव्हांखे ॻाल्हाइण जो मौक़ो कोन ईंदो तव्हां अॻे बि इहा बि सोची वेंदी आहियां तव्हांखे नालो न ॿुधायो भलो नालो न ॿुधायो भलो हा थियो आहे थींदा आहिनि हा थियो आहे काफ़ी दफ़ा ईअं थियो आहे बाक़ी मज़े वारी ॻाल्हि इहा आहे त मूंखे जंहिंजे लाइ डपु हो न त मूंखे कोन मिलंदो मौक़ो उन मूंखे इलाही मौक़ो ॾिनो जंहिंमां आउं इन में नालो बि खणी वठंदसि त असांजो जेको आहे न हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल थियो हो त मूंखे इहो डपु न हो त मौक़ो न मिलंदो मूंखे इहो त यार हाणे मतिलबु नसीर मिर्ज़ा साहिब जी ॻाल्हि थी कयां त मूं चयो यार हाणे एॾो वॾो माना होस्ट आहे कीअं कंदसि छा कंदसि मूंखां अगरि कुझु ग़लति थी वियो स्टेज ते मुंहिंजे बारे में न चई छॾनि हाणे लाज़मी ॻाल्हि आहे पंहिंजा मूंखे ज़हन में हुयूं पर हुननि ईअं कयो त मूंखां माना लाइक ईअं हो मूंखां पुछी सां मक़सदु मूंखे एॾो ऑनर पियो ॾिनो त पुटु हाणे तव्हां वेंदा न हाणे तव्हां वञी करे अचो भले माना हुन ॾाढो मूंखे हू कयो मूंखे ॾाढी उहो ॻाल्हि सुठी लॻी जेका मुंहिंजी शइ में ख़दशा हुआ उहे सभु ख़तमु थी विया बिल्कुलु ऐं कॾहिं कॾहिं वॾनि सीनियर्स सां न मूंखे बि कॾहिं कॾहिं एक्सपीरियंस रहियो आहे लाइफ में न वॾा वॾा सीनियर्स सां गॾिजी करे कमु करणु ॾाढो डपु रहंदो आहे यार मां छा ॻाल्हाईंदुमि पोइ किथां शुरूआति कंदा हू अहिड़े तरीक़े सां कंहिं पर्सनली खे कनेक्ट कंदा आहिनि जो कॾहिं कॾहिं अहिड़ो शहर कंदा आहिनि त ओचितो मिक्स बि थी वेंदो आहे ते इन खां अलावा ईअं थींदो आहे त हू काफ़ी माण्हुनि खे सुञाणंदा बि अथव जी हाणे डिटेल में हुनजो कमु हुनजो वर्क हुनजो शयूं एक्चुअली छो हू हेतिरे अरसे खां कंदा अचनि ऐं असां में हुननि में फ़र्क़ु आहे लाज़मी ॻाल्हि आहे त हुननि जो मुतालो बि घणो आहे हुननि इन शइ खे सॼी ज़िंदगी ॾिनी आहे ऐं स्टेज ते बीहण लाइ मुतालो हुजणु तमामु वॾी शइ आहे तव्हांखे मुतालो न आहे त तव्हां बीह नथा सघो ऐं तव्हां कंदा मुतालो हा पर रिसर्च कंदा आहियो तव्हां माण्हुनि ते रिसर्च लेट्स सपोज जीअं इवेंट करणु तव्हां हा बाक़ाइदा
अच्छा बाक़ाइदा मूंखे माना जेकॾहिं कोई इवेंट मिली वियो ऑन द स्पॉट बि इवेंट मिलियो, तव्हांखे ॿुधायां थी हिकिड़ो इवेंट मिलियो ऑन द स्पॉट इवेंट मिलियो, मूं न पे वरितो पर हुननि मूंखे ज़ोर ई ॾिनो तव्हांखे करिणो आहे उहो हो हेॾां पंहिंजो ठीकु आहे कोई बि हूंदो ठीकु आहे हाँ पोइ ठीकु है वो चाइनीज़ जो हो मुंहिंजे ख़्याल सां उन्हनि में हुननि ज़बान बि हुननि चयो तव्हांखे इंग्लिश करणी आहे त ठीकु आहे सही आहे उन में इंट्रोडक्शन्स मूंखे मिलिया कोन पे मूं वरी गूगल तां माना मुसलसिल ॻोल्हे ॻोल्हे पूरी राति वेही करे उहो सॼो लिखी करे हुन खां पोइ आउं चवंदी आहियां इंट्रोडक्शन सुठो हुजे ताकी महिमान तव्हां सां कंफर्टेबल थी ॻाल्हाए ऐं महिमान खे मज़ो अचे त अड़े हा यार आउं जेकॾहिं आयो आहियां त मूंखे ऑनर बि मिलियो आहे ऐं अॻियो बंदो मूंखे सुञाणे बि थो तव्हां अचो ऐं तव्हां चओ भई हीउ नालो त लिखी ॾियो जीअं अक्सर मूं ॾिठो आहे नालो त लिखी ॾियो हिनजो इहा ॾुखी लॻंदी आहे हा मूंखे अक्सर थींदो यार ॿुधायो हा ॿुधायो केरु आहे पहिरियों पोइ हाणे पोइ लफ़्ज़ त ठीकु उहो आहे आउं बि पुछंदी आहियां ईअं न आहे तव्हां कोन पुछंदी आहियां पर ईअं आहे तव्हां माना हू न ॿुधे लिखी डायरेक्ट चवंदी आहियां बिल्कुलु आहिस्ता ॻाल्हाए बिल्कुलु मूंखे लिखी मोकिल थी छा केरु आहे छा आहे इहो अक्सर हुन में थींदो मॉर्निंग शो में होस्टिंग में कॾहिं कोन थियो जेका स्टेज जी होस्टिंग आहे उहो तव्हां पंहिंजे वर्क करे पर मूंखां मां पुछंदो आहियां अक्सर करे जीअं स्टेज ते हूंदो आहे न माण्हू ॿुधाईंदा आहिनि फलाणा ही फनकार आहे ही फनकार आहे हिनजी ही आहे अच्छा हिकिड़ो नओं फनकार आहे हुनजी पोइ जर्नी कीअं आहे किथे सक्सेस थियो केतिरा इवेंट कया अथई छा छा कयो अथई त पोइ मां अक्सर करे बसि तव्हांखे ख़बर आहे हाणे ताईं बि हेतिरो एक्सपीरियंस मूंखे थियो आहे 5-6 सालनि जो पर स्टिल अञा लिस्ट मूंखे ॾियो पहिरीं हा आउं पहिरीं ॾिसंदसि लिखंदा पियो ॾाढा एग्ज़ैक्टली मूंखे यादि आहे बेटे तव्हां मां चवंदो मां आई डोंट गो हा आउं लिखंदी आहियां आउं चवंदी आहियां मुंहिंजी माना हू न जर्क न थिए कुझु बि मूं लिखियलु हुजणु खपे अचे त तव्हां माना कीअं लॻंदो केरु केरु कमु कयो मां सही थो कमु कयां या मूंखे कुझु मुतालो करण जी ज़रूरत आहे न न तव्हां बिल्कुलु सही कमु था कयो न न तव्हांखे सच लाइ कुझु चवंदो ई न तव्हां मुंहिंजे लाइ चओ न न तव्हांखे सच ॿुधायां थी त तव्हांजो जेको पंहिंजो फर्स्ट सेशन थियो हो त असल ॻाल्हि इहा आहे त असांजा जेके आहिनि उहे हिकिड़े माण्हुनि जे नाले कॉन्सेप्ट बिल्कुलु डिफरेंट ठहियल हूंदा आहिनि पर जॾहिं तव्हां सां प्रोग्राम थियो हो मुंहिंजो सेशन जेको पाण कयो तव्हां महिमान What was the concept about you for me like let's just say मां न कंदुमि त ट्रस्ट मी ॿुधायो I just want to hear about myself उहो ई तव्हांखे ॿुधायां थी मूंखे ईअं लॻो त मतिलबु जी प्रोग्राम करण वारो आहे ठिग आहे ठिग सम्झो था नखरो आहे एंड ऑल सभु शइ ठीकु आहे पर जॾहिं तव्हां सां प्रोग्राम मुंहिंजो थियो सेशन ऐं मूंखे ॾाढो सुठो लॻो त माना तव्हांखे नॉलेज बि आहे माना सिर्फ़ु ईअं न आहे त तव्हां सिर्फ़ु ॻाल्हायो पिया पर तव्हांखे पुठियां अॻिते नॉलेज बि आहे ऐं तव्हां सुठियुनि टॉपिक्स ते पोइ सां ॻाल्हायो हो ऐं मूं सर्च कयो हो मूं बाक़ाइदा रिसर्च कई हुई तव्हांजे पुठियां ॾिठो हो मूं फाइल प्रोफाइल ई हू सभु शइ ताकी तव्हांखे थोरो लिंक थिए त हा भाउ छोकिरी मूंखे सुञाणे थी त इन हवाले सां मूं उहे शयूं तव्हां खां पुछियूं ऐं तव्हां ॾाढो सुठे तरीक़े सां रिस्पॉन्स ॾिनो हो मूंखे माना पहिरियों मिलण खां पोइ बाद में चेंज थींदो आहे बिल्कुलु ईअं अहिड़ो को माण्हू थियो जेको जेके सम्झदा सुठो हुजो जॾहिं कमु कयो हुजे काफ़ी अहिड़ा माण्हू मतिलबु ईअं लॻो त यार हिननि खे असां छा सोचींदा हुआसीं नाला हा एग्ज़ैक्ट उहो मां जो एक्सपीरियंस छा सोचींदा हुआसीं साम्हूं खां माना तबाह थी वियासीं इन जे बारे में असल ॻाल्हियूं ॿुधी करे ऐं ॾाढो वाड़ो बि हणंदा आहिनि माण्हू ॾाढो त ठहियो पर हुननि जो एटीट्यूड जेको आहे ओह माय गॉड माना अजीब एटीट्यूड ऐं असां हिनखे टीवी ते ॾिठो या असां हिननि खे इन्हनि जा कॉलम पढ़िया या असां किथे माना हुननि जे बारे में पढ़ियो ॿुधोसीं ॾिठोसीं त जॾहिं साम्हूं खां असल में हुननि सां कचारी थी त उहे त माना सफ़ा हर माण्हू अक्सर करे इहो ई ॻाल्हि कंदो या ॻाल्हि ॿुधो बाबा हे हीअं कयो हे हीअं कयो हीअं थियणो आहे पोइ हीअं कंदो ऐं एक्ज़ैक्टली उहे सभु ॻाल्हियूं हूंदियूं उन खां पोइ टोटल दे आर टोटली चेंज एक्ज़ैक्टली इहा ई शइ हूंदी आहे चवण जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि करण वारा जेके आहिनि माण्हू पाण खे इलाही घटि तव्हां असांखे ॾाढो आहियूं वधि में वधि कंहिं माण्हू को अहिड़ो को मिले स्टेज शेयर कयो जीअं वॾियूं ॾाढियूं मां तव्हांखे प्रोग्राम वठी ॾींदमि मां हीअं कंदमि हीअं कयो हीअं कयो ॾाढूं वाड़ूं इहे थींदा न भई हिते ई प्रोग्राम थियनि पिया आयो न कॾहिं बि न ईअं माना को होस्ट न कई उते हिकिड़ो इहो हो त मूं जमखाना में प्रोग्राम कयो उते जीअं हाणे मैनेजमेंट जेकी टीम हूंदी आहे माना हिकिड़े त हूंदा आहिनि ऑर्गेनाइज़र ॿिया हूंदा आहिनि जेके मैनेज कंदा आहिनि प्रोग्राम खे उन छोकिरे उहो छोकिरो हो हिकिड़ो मैडम तव्हांखे आउं हिते वठी ईंदसि तव्हांखे आउं हुते वठी ईंदसि हीअं कंदसि हू कंदसि अलाए छा छा मूं चयो हा अदा सही आहे मूंखे नंबर ॾियो मूं चयो नंबर ऐं तव्हां मैनेजमेंट वारनि खां पुछी वठिजो मूंखे लॻो तूं कूड़ पियो हाणे ऐं उन खां पोइ वरी हुन मूंखे इंस्टा ते मैसेज कयो इंस्टा चयो मैडम व्हाट्सअप ॾियो तव्हांखे अपॉर्चुनिटीज़ ॿुधाईंदसि भई अहिड़ी कहिड़ी अपॉर्चुनिटी आहे जेका तव्हां इंस्टा ते नथा ॿुधाए सघो तव्हां मूंखे व्हाट्सअप ते ॿुधाईंदा अहिड़े क़िस्म जो वाक़िया थिया आहिनि जेका उहो माण्हू सम्झी वेंदो अथव तव्हांखे जेका आहिनि उहा छटीज़ जेका फील थींदो तव्हांखे त खोड़ सारा माण्हू दे डोंट लाइक यू बट मजबूरी आहे जस्ट दे डोंट लाइक मी हा सम टाइम मतिलबु यार वरी ठीकु आहे ईअं थींदो मतिलबु इहा ॻाल्हि सम्झसि को माण्हू तव्हांखे लाइक न कंदो हुजे ठीकु आहे मजबूरी आहे हाणे आई आहे यार ॿुधणो आहे बसि हा ठीकु आहे हा ॿुधायो ईअं मूंखे ख़बर न आहे त मूंखे केरु नथो पसंदि करे यू नेवर फील हा ईअं न आहे थियो बाक़ी हा मे बि न कंदा हुजनि ऐं अच्छा तनक़ीद खे तव्हां कीअं ॾिसंदा आहियो समबडी तव्हां ते को माण्हू तनक़ीद करे त उनखे तव्हां कीअं ॾिसंदा आहियो सच ॿुधायां त मूंखे काफ़ी जॻह ते न कावड़ बि ईंदी आहे
ट्रू ॻाल्हि ॿुधायां थी, ईअं नथी चवां जी ॻाल्हि हू चइबी आहे त इट्स ओके, तनक़ीद भले पिया कनि, मूंखे इन ॻाल्हि हा मूंखे आउं चवंदी आहियां त ॾिस तव्हां तनक़ीद जेकॾहिं करणी आहे न त तव्हां पर्सनल में करे सघो था, तव्हां पब्लिकली जेकॾहिं तनक़ीद कयो था त तव्हां हिकु कंदा न, पुठियां जेतिरी आवाम आहे न जेका सिर्फ़ु लिखंदी आहे गुड लुकिंग ब्यूटीफुल, उहा लुकिंग ब्यूटीफुल पोइ तव्हांजो न जेका शइ आहे न उहो सॼो कॉपी पेस्ट करे वेंदी, पोइ माना हुनखे ख़बर हुजे न हुजे मुंहिंजो बैकग्राउंड छा आहे, ऐं पढ़ियल छा आहियां, ऐं अॻियां छा थी करणु चाहियां, कमु कहिड़ो कहिड़ो कयो आहे, कुझु बि न अथनि, बसि हुन हिकिड़ो कमेंट कयो उन ते पूरी दुनिया उथी वेंदी अथव, इहा शइ मूंखे चिड़ ॾियारींदी आहे। भाउ तव्हांखे चवणी आहे न का शइ मूंखे, तव्हां मूंखे पर्सनली चई छॾियो, ऐं जेकॾहिं तव्हां मूं ते रसाई नथा करे सघो चुप करे वेही रहो, लाज़मी थोड़ी तव्हां मूं ते कमेंट कयो, बिल्कुलु nobody has right to एग्ज़ैक्टली nobody has a right to comment इहा ई ॻाल्हि आहे, जजमेंटल न थियणु घुरिजे, ऐं माण्हू क्विकली जज कंदा आहिनि, सो आहिनि सो सिर्फ़ु मां इहो सम्झणु थो चाहियां असांजो कमु केतिरो ॾुखियो आहे पहिरियों इहो सिर्फ़ु माण्हुनि खे सम्झण लाइ, हाउ डिफिकल्ट इट इज़, इलाही ॾुखियो आहे, सभ खां पहिरीं त अच्छा बीइंग अ छोकिरी केतिरो ॾुखियो आहे, जर्नी करणी आहे, सफ़र करिणो आहे, इवेंट्स करिणा, राति जो इवेंट आहे, वरी वापसि अचिणो आहे, एग्ज़ैक्टली उहे ॻाल्हियूं त पंहिंजी जॻहि ते हूंदियूं आहिनि, उहे सभु शयूं ॿुधायां, पर असां जेको हितां खां घरां निकिरंदा आहियूं घर में पहिरीं हर हिकु शइ ॿुधाइणी पवंदी आहे त केॾी महिल अचिणो आहे, कीअं अचिणो आहे, इवेंट ते वञ त ॾिसो हर कंहिंजी नज़र पंहिंजी आहे, ऐं तव्हांखे काफ़ी माण्हू असां वटि न हिरासमेंट जो जेको कॉन्टेक्स्ट आहे न उहो माण्हू सम्झी न आहिनि सघिया, इवन दो अव्हांजो ॾिसण बि जेकॾहिं मूंखे अनवॉन्टेड लॻे थो त इहो हिरासमेंट में भई जेकॾहिं तव्हां मूंखे ॾिसो पिया मूंखे न पियो वणे दिस इज़ हिरासमेंट, पर असां वटि उहा शइ सम्झंदा कोन्हनि, असां वटि न मश्करी में मश्करी घणी कंदा आहिनि, भाई असां न पिया सहूं, असांखे न पई वणे इहा शइ, पर हो चवंदा आहिनि न असां वटि आहे न ठीकु आहे, इहे काफ़ी शयूं आहिनि, इन्हनि सभिनी शयुनि खे जेको आहे न असांखे मुंहुं ॾियणो पवंदो आहे, उन खां पोइ जॾहिं तव्हां स्क्रीन ते अचो था त पाण खे ठाहे अचिणो आहे, ऐं मां हिकु तव्हांखे एप्रिशिएट थो करणु चाहियां, मां सच थो ॿुधाइणु चाहियां इहा शइ, ऐं मां प्रिय खे न इलाही ॾिठो आहे, प्रिय नंढी शइ जे लाइ नंढे कम जे लाइ बि न एक्चुअली इहो शायदि कमु करे करे शायदि न हिकिड़ो थी वियो, पर पहिरियां नंढे कम खे इलाही वॾो सम्झंदी आहे ऐं कंदी आहे, उन में पंहिंजो इफर्ट प्रॉपर विझंदी आहे, ऐं आहे नंढे खां नंढी एंट्री लाइ बि उन लाइ पंहिंजी इफर्ट कंदी, इहो मां तव्हां ॾिठो आहे, ॾाढी मूंखे पॉज़िटिव शइ लॻंदी आहे, समटाइम आई जस्ट फील मां बि शायदि हिते मोटिवेट थी वेंदुमि, यार पहिरियों इज़ डूइंग लाइक दिस, वाई डोंट यू लाइक डू दिस, आई मीन शी इज़ सीरियस एंड शी इज़ थिंकिंग अबाउट दिस, मतिलबु हीअं करे सघिजे थो, त मां चवंदो आहियां एप्रिशिएटेड इन अ वेरी पॉज़िटिव नोट, ऐं मां मुमकिन आहे साउंड न कंदो हुउमि किथे, बट माना मां ॾाढो सुठी ॻाल्हि हूंदी आहे, मां दिलि में चवंदो आहियां यार हीअ ॾाढो सुठो, माण्हू नोट त कंदा आहिनि, माण्हू नोट कंदा आहिनि तव्हांजी सुठी शइ खे, तव्हांजी ख़राबु शइ खे, भले केरु तव्हांखे मुंहुं ते न चवे, पर तव्हांजी इमेज हुननि जे साम्हूं ठहंदी वेंदी आहे, बिल्कुलु मां ॾिठो तव्हां ॾाढी महिनत कंदा आहियो, ऐं हिन में को बि शक न आहे, महिनत तव्हां बाक़ाइदा कंदा आहियो, ऐं जेके तव्हां जेके शोज़ कयो पिया न, सम टाइम मां कॾहिं कॾहिं ॾिसंदो आहे त अहिड़नि शोज़ में हूंदा हुआ, मां सोचंदो आहियां त हे शो मां नथो करे सघां, मां हुते मेंटली कंफर्ट न हूंदो आहे, माना मां हिकिड़ो तव्हांजो कमु करे न करे पोइ हिकु दफ़ो तव्हांजो माइंड सेट ईंदो आहे यार मां हाणे कंफर्टेबल न आहियां हिते, मां नथो करे सघां, मां आई हैव सीन सो मेनी शोज़ आउटडोर कॉर्पोरेट इवेंट, यू आर डूइंग एंड यू आर डूइंग अमेजिंग, एंड सीरियसली यू आर डूइंग अमेजिंग, सो बहरहाल तनक़ीद खे तव्हां ॾिसंदा एप्रिसिएशन कीअं लॻंदी आहे तव्हांखे, सुठी लॻंदी आहे, हर माण्हू खे सुठी लॻंदी आहे, हर माण्हू सुठी लॻंदी आहे, बट तव्हांखे मूंखे न ओवर तारीफ़ न आहे वणंदी, मतिलबु जेको तव्हां सां कूड़ी तारीफ़ करे, कूड़ी तारीफ़ कंदा आहिनि तव्हां सां के माण्हू, काफ़ी माण्हू कंदा आहिनि, लाज़मी ॻाल्हि आहे, हाणे त सम्झणु शुरू कयो आहे, काफ़ी माण्हू कूड़ी तारीफ़ कंदा आहिनि, मूंखे ज़हर लॻंदी आहे, ऐं फील बि थींदी आहे, काफ़ी दफ़ा मुंहुं ते बि चई ॾींदी आहियां, बसि ठीकु आहे हाणे घणो थी वियो आहे, हाणे कूड़ी तारीफ़ पई वञे मुंहिंजे लाइ, ऐं काफ़ी माण्हू मूंखे उहे ॾाढा किना लॻंदा अथव जेके हीअं कंदा आहिनि, पहिरें सां मुंहिंजी माना हीअ आहे त हीअ शइ थी हुई, हाणे उहा शइ थी कोन हुई, हैरान माना इहा कॾहिं थियो, इहे ॻाल्हियूं जेके करे छॾींदा आहिनि, एक्स्ट्रा जेके हणी छॾींदा आहिनि, पोइ माण्हू लिहाज़ में चई बि कोन सघंदो आहे, असां वरी लिहाज़ में मुरवत में मरियो वञूं, इहो तव्हां अॻे में बि तव्हां ॻाल्हि ॿ टे दफ़ा कई आहे मुरवत वारी, मुरवत में असां मरियो वञूं, मुरवत में जो से टाल न, हाणे त चवणु शुरू कयो न माण्हुनि खे, इलाही घटि आउं चवंदी आहियां, आउं छॾे ॾींदी आहियां, इग्नोर करे छॾींदी आहियां, इग्नोर ॾाढो सुठो फार्मूला आहे, हा बसि इग्नोर करे छॾंदी आहियां, इग्नोर कीअं कंदा हो शयुनि खे, तव्हां उहा ॻाल्हि कई ॾाढी शुरू वारी ॻाल्हि जेका मूंखे ॾाढी सुठी लॻी, जेका ज़िंदगी गुज़ारण वारी, ज़िंदगी गुज़ारण जो फन वॾी ॻाल्हि अथव इहो, एग्ज़ैक्टली उहो जंहिंखे अची वियो न तव्हां सम्झो त उहो माना उहो कामयाबु माण्हू आहे, जंहिंखे ज़िंदगी गुज़ारणु अची वियो, पाण अक्सर सूफ़ियुनि मां इंस्पायर थींदा आहियूं, उहो इन जे करे थींदा आहियूं छो जो उन्हनि सभिनी शयुनि खे छॾे ॾिनो आहे, तव्हां ते जेका शइ सुठी लॻे पई नथी लॻे, तव्हां कीअं आहियो छा आहियो, उन ते कबीरदास चयो आहे न, कबीरदास इन तव्हांजे पॉइंट ते चए थो त कबीरा खड़ा बाज़ार में मांगे सबकी खैर, न कहू से दोस्ती न कहू से बैर, व्हिच इज़ अमेजिंग, यू नो, ज़िंदगी में तव्हां कॾहिं बि कंहिंजो बुरो न चाहियो न, ऐं मां ज़िंदगी में कोशिशि कंदो आहियां त ईअं ई कयां,
ऐं मां शायदि कंदो बि हूंदुमि बट आई कांट हेट एनी वन. मां नथो करे सघां नफ़रत कंहिंसां बि. मां करे ई कोन सघंदो आहियां. ऐं इहा वॾी मज़ेदार आहे त माण्हू जंहिंजे लाइ बि न चङो सोचो ऐं चङो ई थींदो वापसी. हा तव्हां सुठो सोचींदा न यकीन कंदा ॿिए ते को असरु कोन पवंदो तव्हांजी हेल्थ ते असरु पवंदो. Exactly, जेकॾहिं मूं अक्सर अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि जेके माण्हुनि जी दिलि में माना कावड़ हूंदी आहे बुग़्ज़ हूंदी आहे उहो पाणे ख़तमु थींदो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी आहे त माण्हू मुनाफ़िक़त कंदा आहिनि माण्हू मुनाफ़िक़ी सां ॻाल्हाईंदा आहिनि ऐं गर्ल्स जेलसी ॾाढो आहे. लेट्स टॉक अबाउट दिस अ वेरी मेन फैक्टर इन द मीडिया बिकॉज़ यू आर वर्किंग कमु कयो पिया ऐं शोज़ कयो पिया बैक टू बैक शोज़ कयो पिया वॾा वॾा प्रोजेक्ट्स कयो पिया इवेंट्स कयो पिया. हाउ अबाउट दैट की तव्हांखे शयूं ख़बर पवंदियूं आहिनि ट्रेवल थी करे त हा काफ़ी ख़बर पवंदियूं आहिनि स्पेशली जेकॾहिं आउं कल्चर डिपार्टमेंट जा कयां त पोइ मूंखे ख़बर पवंदियूं आहिनि काफ़ी प्रोग्राम्स. आहे माना मूंखे बि माण्हुनि चयो बट मां त काफ़ी टाइम थियो कोई इवेंट ई न कयो आहे. हाणे विच में खोड़ सारा माण्हू ॻाल्हाईंदा बट आई सेड इट्स ओके फाइन दिस इज़ अ पार्ट ऑफ द लाइफ. हा तॾहिं मूंखे ॻाल्हियूं काफ़ी ख़बर पयूं पर मूं कॾहिं बि उन माण्हू खे न मूंहं ते ॻाल्हि चई आहे न कॾहिं हुनखे फील थियण बि ॾिनी आहे. इवन दो आउं कोशिशि कंदी आहियां त हुन सां सुठो हलां ताकी हुनजो परसेप्शन चेंज थिए. तव्हांखे ख़बर आहे बाबा मूंखे ॾाढी सुठी ॻाल्हि हमेशह शुरू खां सम्झाई आहे त जेकॾहिं न तव्हां सां केरु कंहिंजी गिला पियो करे फॉर एग्ज़ाम्पल तव्हां मूंसां कंहिंजी गिला पिया कयो त तव्हां चओ त यार हुन माण्हू मज़र तुंहिंजे नाले ते ॾाढी सुठी ॻाल्हि कई हुई तव्हांजो परसेप्शन इहो छो आहे त विद द पैसेज ऑफ टाइम जॾहिं 2-3 दफ़ा तव्हांखे इहा ॻाल्हि चवंदसि तव्हां चवंदा यार माना हू माण्हू मुंहिंजे लाइ भले उहो सोचे न सोचे तव्हां जे लाइ पर तव्हां उहा शइ सुठी सोचणु शुरू थी वेंदा हुनजे बारे में. त इहा शइ मूं हमेशह शुरू खां अप्लाई कई आहे पंहिंजनि शयुनि में. ठीकु आहे पर पर लाइफ में न लाइफ ॾाढी अनप्रेडिक्टेबल आहे. तव्हां ठीकु आहे लाइफ इज़ लाइक अ ज़िगज़ैग. ठीक अर्लियर वी डिस्कस लाइफ में तव्हां कॾहिं कामयाबु हो कॾहिं तव्हां डाउन हो कॾहिं तव्हां सही जज कंदा हो कॾहिं तव्हां सही जज कंदा आहियो कॾहिं तव्हां सही फ़ैसिला हूंदा कॾहिं ग़लति फ़ैसिला हूंदा. त तव्हां जे लाइफ में जेकॾहिं फेल आहियो या नाकाम था थियो जॾहिं कॾहिं के शयूं वर्कआउट कोन थी कयूं त पोइ छा कंदा हो तव्हां वापसि फ्लो में अचण लाइ. असल में ॾिसो मूं तव्हांखे हिकिड़ी पंहिंजी सुठी शइ चवां हिनखे त आउं हिमत कोन हारींदी आहियां. इवन दो तव्हांखे आउं ॿुधायां त माना ईअं न आहे त हमेशह तव्हां मूंखे जेकॾहिं ॾिठो आहे इहे प्रोग्राम्स प्रोजेक्ट्स कंदे कंदे तव्हां कॾहिं रुनी न आहियां या मूंखे कॾहिं पुठियां खां रिजेक्शन न आहे मिली हा न इहा शइ न आहे मिली. काफ़ी दफ़ा थियो आहे ईअं काफ़ी दफ़ा अहिड़ियूं शयूं थियूं आहिनि जेके मुंहिंजे माना हथ में पयल आहिनि ऐं चवनि बसि ईअं शइ ईअं न थींदी. काफ़ी दफ़ा थियो आहे पर मूं हुनखे छॾियो न आहे. मुंहिंजी इहा हिकिड़ी हमेशह खां आदत आहे त जेका शइ मूं सोची छॾी मुंहिंजे दिमाग़ में वेही रही त इहा करणी आहे उहा आउं करे रहंदी आहियां. ज़िद न आहे कंहिंसां बि ज़िद न आहे बसि पाण सां सचाई आहे त ठीकु आहे मूंखे करिणो आहे पोइ कीअं बि करे करिणो आहे. ऐं पोइ यकीन कंदा अहिड़े क़िस्म जेका आउं ॻाल्हि कयां पई अहिड़े क़िस्म 2-3 माण्हू हुआ उन्हनि मूंखे मिंथूं कयूं आहिनि हींअर प्रोग्राम करण लाइ मैसेजिस कॉल्स 2-3 सालनि खां वठी मूं हुनखे रिप्लाई तक न आहे ॾिनो. सही आहे छो ॾियां सही दैट्स योर कॉल बिकॉज़ तव्हां जेकॾहिं पॉज़िटिव ठीकु आहे सो वेल हिकिड़ो गानो प्ले कंदासीं गाने खां पोइ कचहरी कंदासीं काॾे न वञिजो रहजो असां सां गॾु. जिस्म विच में ताना आया खाकी जिस्म विच में ताना आया खाकी जिस्म विच में ताना आया हो खाकी जिस्म विच में ताना आया हो खाकी असल करूं ता तुम होया असल करूं ता तुम होया सुने विच गुम
शेर असादा लामकानी शेर असादा लामकानी शेर असादा हो वेलकम बैक व्यूअर्स, वेलकम बैक टू शो। पहिरियों असां कचहरी जारी ऐं सारी पहिरियों ॿियो कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ऐं ठाक। वक़्तु कीअं गुज़रियो तव्हांजो हिते वारो या हूं ओवरऑल लाइफ जो हिते? ओवरऑल वक़्तु केॾीमहिल जेको अॼु चयमि लाइफ जेका आहे उहा ज़िगज़ैग आहे ईअं ईअं आहे जीअं केॾीमहिल सोचो सुठो, हुयो केॾीमहिल ज़िंदगीअ ख़राबु। में उअं ई थियो आहे, जीअं लाइफ उअं ई हली आहे या थोरो डिफरेंट? काफ़ी उएं हली आहे, काफ़ी डिफरेंट हली आहे। काफ़ी दफ़ा मूंखे मुंहिंजी दिलि चवंदी आहे त हाणे कुझु वक़्तु अहिड़ा आहिनि जेके वापसि अचनि ऐं उन में आउं पंहिंजी शयुनि खे काफ़ियुनि खे सही सही करे सघो सही करे सघां ऐं पोइ वरी उन शइ खे फ्लो में स्टार्ट आणियां। करे जीअं तव्हां आयो, जीअं माण्हू तव्हांखे सम्झणु घुरिजनि, माण्हुनि सही सम्झो आहे तव्हांखे या माण्हू तव्हांखे अंडरस्टैंड न करे सघिया सही तरीक़े सां? काफ़ी सही बि सम्झंदा आहिनि, काफ़ी मिसअंडरस्टूड बि कंदा आहिनि। What is the काफ़ी most- जेके आहिनि उहे माण्हुनि खे इहो बि लॻंदो आहे त आउं जेको आहे उहो सेल्फ सेंटर्ड आहियां। आर यू सेल्फ सेंटर्ड? सेल्फ सेंटर्ड नथी चई सघां, पर इहा शइ आहे त आउं रिज़र्व रहंदी आहियां। रिजर्वेशन इज समथिंग एल्स, सेल्फ सेंटर्ड उहो ई ॿुधिजो, ॻाल्हि ॿुधिजो। असल में माण्हुनि खे इहा शइ लॻे थी त जेकॾहिं आउं पंहिंजे बारे में सोचां थी या पंहिंजे फैमिली जे बारे में सोचां थी या आउं पंहिंजी लिमिटेशंस जे बारे में जेकॾहिं सोचां थी त आउं सेल्फ सेंटर्ड आहियां। दिस इज यू राइट एग्ज़ैक्टली। हाणे जेकॾहिं कंहिं इवेंट्स में या कंहिं अहिड़ी जॻहियुनि ते या कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जंहिंसां आउं नथी ॻाल्हाइणु चाहियां हा त उन में बि माण्हुनि खे इहा शइ फील थींदी आहे ऐं काफ़ियुनि खे इहा बि शइ लॻंदी आहे त आउं थोरो इन में नखरो पई कयां। हालांकि नखरो नाहे हूंदो, हिकिड़ी छोकिरी लाइ सभिनी शयुनि खे ॾिसणु ॾाढो लाज़मी हूंदो अथव। ॾाढो important पोइ इहा ई सोसाइटी जेका तव्हांखे चए थी तव्हां नखरो पिया कयो, इहा ई सोसाइटी तव्हांजे बारे में एतिरो कुझु ॻाल्हाइणु शुरू थी वेंदी आहे न। पर इहो शुक्र आहे त मूं पंहिंजे बारे में कॾहिं माना तो लोग तो क्या कहेंगे, व्हाट्स रॉन्ग विद दिस? हाँ। प्लीज डोंट केयर अबाउट दिस। लोग तो कहेंगे, लोगों का काम है कहना। हाँ उहो कम त अथनि, पर इहा शइ वरी मेंटल हेल्थ खे ॾाढो डिस्टर्ब करे थी। व्हाई स्ट्रांग थी वञो। आई एम सीरियसली पहिरियों मां ॾाढो कंसर्न हूंदो हुउमि, हिन सां ॾाढो कंसर्न हूंदो हुउमि। आई एम थैंकफुल टू माई फ्रेंड्स। मुंहिंजा हिकु ॿ दोस्त अहिड़ा मिलिया मुंहिंजी लाइफ में, ट्रस्ट मी, दे लिटरली दे चेंज माई लाइफ। देयर इज़ अ वन गाय हू केम इन माई लाइफ एंड हू माना मूंखे न सम्झायो। पोइ उन खां पोइ मां ॾाढो रिलैक्स थी वियुमि। हाँ, इहा बि शइ आहे, मतिलबु खोड़ सारियूं शयूं थियूं न, माण्हू लिखणु शुरू कयो, पीपल एॾो लिखणु शुरू कयो। सो मूंखे चवनि त तूं हीअं आहे, मां चुम न, त वाई यूर वरीड। जेकॾहिं तव्हां कुझु कयो ई न आहे त पोइ वाई यूर वरीड। काफ़ी ॻाल्हियुनि में आउं ईअं बि हूंदी आहियां जंहिंमें मूंखे फील थिए त हा ठीकु आहे, इन शइ खे आउं थोरो बेयर करे सघां थी। पर जंहिंखे लॻंदो आहे मूंखां बेयर नथी करे सघां, जीअं हाणे ॾिसो तव्हां या छोकिरी या छोकिरी जे डिफरेंस ॾियां त असांजी पुठियां फैमिली बि हूंदी आहे जंहिंजी बि रिस्ट्रिक्शंस हूंदियूं आहिनि। डेफिनेट हूंदियूं काफ़ी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, ख़ानदान जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, त इन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसी हलणो न पवंदो बिल्कुलु, आहे। यू आर डूइंग अमेजिंग, परफेक्टली वेल। असां वटि हिकिड़ो सेगमेंट आहे पीस ऑफ एडवाइस एंड वी विल शो यू द पिक्चर्स, एनीथिंग यू वांट टू से पीस ऑफ एडवाइस, सो प्लीज हिट द पीस ऑफ एडवाइस सेगमेंट। आई डोंट नो, ओ माय गॉड, बख्शान मेरानवी साहब, इन्हनि लाइ कहिड़ी एडवाइस सीनियर्स आहिनि यार, आई रेस्पेक्ट देम, आई लव देम। एडवाइस ॾियणी आहे इन्हनि खे? ॾियणु चाहियो था, कुझु चवणु चाहियो था, वाट एवर यू वांट टू से, न। एडवाइस ॾियो या कुझु चवणु चाहियो, वाट एवर। बख्शण साहब तमामु बहितरीनु ऐं तमामु सीनियर होस्ट आहिनि ऐं इन्हनि जो जेको शाइरी पढ़ण जो अंदाज़ उहो बि तमामु बहितरीनु आहे ऐं उन्हनि खे अक्सर असां ॿुधो आहे, फॉलो बि कयो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। नेक्स्ट नाजिया। नाजिया मीर तमामु बहितरीनु, तमामु केयरिंग, तमामु प्यारी ऐं सभिनी खां वॾे में वॾी ॻाल्हि त जेलसी खां जेका आहे न, पाक। उन खां पाक छोकिरी आहे, तमामु बहितरीनु आहे, तव्हां हर कंहिंखे मोटिवेट करण वारी। नेक्स्ट सोहेब काका साहब। यार ये असांजो पार्ट ओके, ब्रो आहे, ब्रो सोहेब काका साहब, ब्रो ओके। तमामु बहितरीनु माण्हू आहे ऐं मुंहिंजो तमामु वेझो भाउ बि चवंदी आहियां, दोस्त बि आहे। ओके नेक्स्ट नसीर गोपांग साहब, इन्हनि सां जेको आहे मूं प्रोग्राम कयो आहे, मुंहिंजी जेका स्टार्टिंग जेकॾहिं उहो चवां बिल्कुलु जर्नी ख़बर जेका आहे। मीडिया जी, उहो नसीर गोपांग साहब सां मूं प्रोग्राम कयो। हाउ कीअं लॻंदो आहे नसीर? तमामु बहितरीनु माण्हू आहे ऐं इन्हनि खां मूं काफ़ी कुझु सिखियो आहे। मूं काफ़ी प्रोग्राम्स में बि इहा ॻाल्हि कई आहे त जीअं तव्हां सुठे इंट्रोडक्शन जी ॻाल्हि कई हुई, मूं इन्हनि खां ई सिखियो आहे। हा, इंट्रोडक्शन ॾाढो सुठो कराइनि। एग्ज़ैक्टली, त इंट्रोडक्शन सुठो कीअं कराइजे। बिल्कुलु। नेक्स्ट
सिकंदर बलोच साहब तमामु बहितरीन ऐं तमामु जेके आहिनि उहे जी चइजे न ख़ानदानी माण्हू आहिनि उन्हनि जे ॻाल्हाइण मां ई महसूस थिए त तमामु बहितरीन माण्हू आहिनि नेक्स्ट तव्हां छा भला द मीडिया फोरम में सभु माण्हू आंदा नो नो आई आहिनि एम नॉट आई डोंट नो बट ही मां न कयो छा? ही दादा जेको आहे उहो तमामु बहितरीन जेको आहे नो दिलि जो मालिक आहे ऐं मूंखे त पंहिंजी हमेशह नंढी भेण चवंदो आहे मूंखे हमेशह हुननि सां उहा ई फीलिंग ईंदी आहे भेण भाउनि वारी नेक्स्ट साकिब बबड़ो साहब ओके साकिब बबड़ो साहब सां मूं काफ़ी जेके आहिनि उहे स्टेज काफ़ी दफ़ा शेयर कयो ॾाढो आहे मज़ेदार क़िस्म जो। ऐं ॾाढो मज़ेदार माण्हू आहे मां हिनखे वसीम अकरम चवंदा आहियूं वर्ड्स यू हा तमामु तमामु बहितरीन आहे ऐं हिननि काफ़ी कुझु मूंखे सेखारियो बि आहे मां भाई हिनखे फ़ोन कंदो हुउसि आई यूज़ टू कॉल हिम वे बैक लाइक हाणे रिसेंटली कॉल न कई आहे अहिड़े इवेंट्स में वेंदा माने कॉल कंदो फलाणो इवेंट आहे वञणो त या थोरो ॿुधाए त ऐं नी मूंखे मैसेज कंदो ऐं वॉइस नोट हा न न तमामु बहितरीन माण्हू आहे तमामु बहितरीन माण्हू नेक्स्ट ओ यासिर काई साहब डू गॾु कमु कयो आहे न कॾहिं इवेंट शेयर न कयो आहे न न कीअं लॻो आहे ॿुधणु ॻाल्हाइण ॿुधण जो अलाए ओ इज़ अमेजिंग गाय नेक्स्ट मतिलबु मूंखे मुंहिंजो न आहे एक्सपीरियंस कॾहिं बि एक्सपीरियंस रहियो कीअं लॻंदो कॾहिं ॿुधो आहे रेडियो ते कॾहिं होस्टिंग कंदे ओ वॾी ॻाल्हि आहे सजाद सुहाग ॿुधो हूंदो पर मूंखे यादि न आहे हाणे तव्हां सजाद सुहाग ओके भाईजान तमामु ज़बरदस्त पर्सनैलिटी आहे भाईजान जी ईअं पर्सनैलिटी आहे त उन्हनि सां को बि माण्हू कंहिं बि एज जो माना एज ग्रुप जो माण्हू हुजे या फीमेल हुजे को बि जेंडर जेको आहे उहो उन्हनि सां कंफर्टेबल थी कमु करे सघे बिल्कुलु एक्ज़ैक्टली ही इज़ वेरी मेंटोर बि रहियो आहे ऐं मां अक्सर करे हिनखे ॿुधंदो हुउमि ऐं स्टेज शेयर ते हिनखे नोट कंदो हुउमि त छा छा थो ॻाल्हाए त ही इज़ अमेज़िंग ऐं एप्रिशिएट बि कंदो ही यूज़ टू कॉल हा तमामु बहितरीन आहे मूंखे नेक्स्ट लेला ओ लेला निसार तमामु बहितरीन छोकिरी आहे ऐं अॼुकल्ह तमामु बहितरीन कमु करे रही ॾाढो सुठो कमु आहे असांजी सिंधी मीडिया में अहिड़ियुनि लेला जहिड़ी जेके छोकिरियूं आहिनि उन्हनि जी तमामु घणी कमी आहे तमामु घणी ज़रूरत आहे सो लेला लाइ मुंहिंजूं दिलि सां दुआऊं आहिनि अलाह साईं उनखे अञा वधीक कामयाबु कयो आमीन नेक्स्ट नजफ़ अली नजफ़ अली तमामु बहितरीन सिंगर आहिनि तमामु बहितरीन माण्हू आहिनि बिल्कुलु इन्हनि सां काफ़ी दफ़ा मुलाक़ात थी आहे हमेशह ईअं ई खिलंदे ऐं ईअं ई सुठे तरीक़े सां थी आहे नेक्स्ट ओके बाग पीरज़ादो तमामु बहितरीन होस्ट आहे तमामु बहितरीन जेका आहे उहा लेडी आहे इन्हनि सां हमेशह मुंहिंजी सुठी गुफ़्तगू रही आहे ऐं हिननि जी मूंखे जेके शयूं ॾाढी सुठी आर्टिस्ट आहे क्रिएटिव ॾाढी आहे इलाही जॻह ॾाढी क्रिएटिव आहे क्रिएटिव आहे डिसिप्लिन्ड आहे इनमें को शक न आहे जॾहिं बि बाग सां माना किथे का मुलाक़ात थी आहे त टाइम जो तमामु घणो ख़्यालु रखंदी आहे बिल्कुलु नेक्स्ट ओके डॉक्टर नाज़िया मेमण तमामु बहितरीन ऐं ॾाढो ख़ूबसूरत सोल आहे ऐं कल्ह त मूं ताज़ियूं हुननि जूं तारीफ़ूं ॿुधियूं त जेके हिननि जी जेके ख़ूबसूरती थी त उहा बि ॾाढी ख़ूबसूरत बि ॾाढी आहे ऐं शुरू खां वठी हिननि खे जॾहिं खां वठी बहरहाल आऊं जॾहिं खां वठी मूं होश संभालियो तॾहिं खां वठी हिननि चैनल ते हुई कोन तॾहिं मूं हुननि खे कोन ॾिठो मीडिया ते जेको KTN जी फर्स्ट न्यूज़ कास्टर आहे हा 2006 ताईं मूंखे एग्ज़ैक्ट फिगर्स यादि न आहे हा मूंखे हिन ॿुधायो राति त मूं चयो तेसि ताईं तव्हां एतिरी वज़ जो टीवी बीवी जो मूंखे एतिरो होश कोन हो सो बहरहाल मूं हुन जे बारे में तारीफ़ तमामु घणी ॿुधी ऐं कलाऊं मिलियसि बि सही तमामु बहितरीन तमामु ख़ूबसूरत सोल आहे नजमा कावश द एवरग्रीन द वर्सेटाइल आर्टिस्ट तमामु बहितरीन आहे पाई तमामु ज़बरदस्त हिननि जी एक्टिंग आहे नेक्स्ट ओ सहर शाह रिज़वी साहिबा ज़बरदस्त बहितरीन छोकिरी आहे तमामु वॾी आर्टिस्ट आहे सुठी आर्टिस्ट आहे नेक्स्ट हा आर्टिस्ट तमामु बहितरीन आहे एग्जैक्टली तूबा वी मिस यू तूबा तूबा घुमरो तव्हां हिनखे ॾिठो हूंदो बस शी इज़ तमामु वॾी नालो ॿुधो आहे तूबा घुमरो शी इज़ अमेजिंग नेक्स्ट ही कहिड़ा दुआ मेमण इन खां सुञाणा ई कोन थी सुञाणो कोन दुआ खे ओके तमामु सुठी मॉडल आहे तमामु सुठी सिंगर आहे ओके नेक्स्ट अच्छा छा अमीर काथे हिकु अरीशे सुमरो डू यू नो अरीशे सुमरो यू डोंट नो ओके सही थो करे अमीर नेक्स्ट ही कहिड़ा अलाए कहिड़ा तानिया खान अच्छा तानिया आहे तानिया ॾाढी सुठी छोकिरी आहे कोन था सुञाणो तव्हां न मुंहुं कॾहिं पियो अचे मिस्किन जो तानिया जो मुंहुं ई न पियो अचे मूंखे सफ़ा हेठि झुकी करे ॾिसणो पए थो अमीर ॾाढो चालाक आहे हाणे ॾिसी वरितो तानिया ॾाढी प्यारी छोकिरी आहे ॾाढो मोहबत ऐं कुर्बानी हिन को शक न आहे ओके नेक्स्ट अक्सा किंजर खे सुञाणो अक्सा किंजर खे यार अक्सा खे न सुञाणो तव्हां द मोस्ट फेमस टिकटॉकर ऐं उनखे अलावा कशिश ते शो कंदी KTN ते ओ प्रोग्राम कंदी हिते जो KTN बस इहो तव्हां पर सुञाणास कोन थी मतलब लाइक सही ओके अक्सा पूरी दुनिया सुञाणे नेक्स्ट इहो तव्हां वटि चल रूबी अली सुञाणो
हा हा रूबी अली खे सुञाणा कीअं लॻंदी आहे? सुठी आहे, प्यारी छोकिरी आहे ऐं उन्हनि जी हर कंहिंजी पंहिंजी तबियत आहे, सुठी ॾाढो सुठो छोकिरी कमु थी करे बिल्कुलु। नेक्स्ट भाईजान बस आहे। मूंखे हिनजी हिकिड़ी शइ वणे थी, अड़े, स्ट्रेट फॉरवर्ड अथव, ॾाढी straight forward आहे। ॾाढी स्ट्रेट फॉरवर्ड अथव। रिहाना तबस्सुम, तव्हां हिन एक्टिंग ॾिठी हूंदी। एक्टिंग त ॾिठी आहे पर माना आउं कॾहिं मिली न आहियां, सुठी आर्टिस्ट काइंड ॾाढी। सोल ऐं बहितरीन इंसान। नेक्स्ट बस दा महिरबानी। हाय ख़तमु थी वियो। ख़तमु थी वियो। अॼु अमीर अलाए छा रखियो आहे ख़बर ई न पई। सो ॿियो हवालु ॾियो, ज़िंदगी कीअं गुज़री? सही गुज़री, ठीकु गुज़री, जेको थियो दिलि न कर तूं यादि माज़ी, जेको थियो सो खूब बसि थियो। हाणे जेको थियो सो थियो, पर हाणे कोशिशि आहे त जेके माज़ी में ग़लतियूं थियूं या माज़ी में मिस्टेक्स थियूं उनखे हाणे आई विल आस्क यू, जी जी कॾहिं ईअं थियो त ज़िंदगी में जिन माण्हुनि खे तव्हां ग़लति सम्झंदा हुओ ऐं इनफैक्ट उहे ठीकु माण्हू हुजनि, पर जिन खे तव्हां सही सम्झंदा हुओ त उहे ग़लति माण्हू साबित थियो? असल में मुंहिंजी जेका हिकिड़ी ऑब्ज़र्वेशन आहे या जजमेंट जो जेको हू चवां न, उहा थोरी हिस्तेज़ आहे। ऐं माण्हुनि खे तक़रीबन सुञाणे वेंदी आहे, सम्झी वेंदी आहियां, पर इहा बि ॻाल्हि आहे त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त अखियुनि ते पर्दो अची वेंदो आहे। असां चाहे बि जे बारे में ग़लति न आहियूं सोचणु चाहींदा, तव्हां सम्झो था? चाहे बि न सोचणु चाहींदा आहियूं। कॾहिं ईअं थियो त माना कंहिंखे चाहियो ऐं चई न सघो, सुठो माण्हू हुनखे एप्रिशिएट न करे सघो, वांट टू टॉक, आर यू इंट्रोवर्ट आहियो एक्सट्रोवर्ट आहियो तव्हां? माण्हू मूंखे पब्लिकली एक्सट्रोवर्ट चवंदा आहिनि, पर एक्चुअल आउं जेको आहियां त उहो इंट्रोवर्ट आहियां। जेकॾहिं आउं मुंहिंजी पर्सनल लाइफ में ॾिसंदा, हिकिड़ो ॾिसो हर कंहिंजी पंहिंजो फेज़ आहे लाइफ जो। हाणे हींअर तां होस्ट आहियां, मूंखे होस्ट थी करे ॻाल्हाईंदे ॾिठो अथनि माण्हू न, इन्हनि सभिनी शयुनि में ॾिठो आहे। पर जेकॾहिं तव्हां हू बेसिकली मुंहिंजी हू पर्सनल लाइफ में ॾिसंदा त आउं माना इंट्रोवर्ट आहियां। ठीकु आहे, कंहिं ॻाल्हायो त ॻाल्हायो, न ॻाल्हायो त ठीकु आहे, सही आहे, पंहिंजे मुंहुं वेठी हूंदसि। Do you think about the people? Do you think about the behaviors of the people? Do you? हाँ बिल्कुलु बिल्कुलु, सभिनी शयुनि जे बारे में सोचण बि ऐं सम्झंदी बि आहियां। And you wanted to talk to someone? You wanted to talk to the people sometime? हाँ, कॾहिं कॾहिं जेको आहे वो काउंसलिंग लाइ असल में मुंहिंजी इहा थोरी हिकिड़ी शइ आहे, तव्हां कंहिंसां शेयर न आहियां कंदी। Why this? अलाए, आई डोंट नो। Because इवन दो जज जे बि न, बसि हिकिड़ी नेचर आहे। इवन दो मुंहिंजी बेस्ट फ्रेंड आहे कोमल, ऐं या मुंहिंजो को बि क़रीब माण्हू आहे, एॾो वेझो माण्हू आहे, ऐं हाणे उन्हनि खे मुंहिंजी नेचर ख़बर पइजी वई आहे। अच्छा। त पहिरियों ॿुधाईंदी कोन, उदास आहे पर ॿुधाईंदी कोन, पोइ उन्हनि पंहिंजनि हवाले सां पंहिंजी ॻाल्हियुनि सां कंदा, पर उन्हनि ख़बर आहे ॿुधाईंदसि कोन ऐं ॿुधाईंदी बि न आहियां। सीक्रेट कीपर? हा। Are you sure? Should I trust you? हाँ हाँ। Okay, that's cool. उहो तव्हां करे सघो था। अच्छा, तव्हां वाक़ई कुझु हूंदा न हिकिड़ा माण्हू जिनखे माण्हू सभु माण्हू ॿुधाईंदा आहिनि? हाँ बिल्कुलु ईअं ई आहे। अक्सर ईअं थींदो आहे, असां जॾहिं ग्रुप हूंदो न त हीअ दोस्त मूंखे ॿुधाईंदी, हीअ दोस्त मूंखे ॿुधाईंदी, ऐं हिकु भेरी गिला में ॿुधाईंदी, पर ॿुधाईंदी कोन। तव्हां गिला कंदा? हा, छो न। वेरी गुड, सुठी ॻाल्हि। गिला त सभु कंदा आहिनि, सभु कंदा आहिनि, ऐं गिला में मज़ो बि ईंदो आहे थोरो। ॾाढो गॉसिप से मज़ो आहे, सुबुह जो चांहि ते गॉसिप ते मज़ो आहे, सुबुह जो चांहि। सो जेकॾहिं प्रोग्राम जे आख़िरी हिसे में असां, जेकॾहिं तव्हांजी ज़िंदगी ते किताबु लिखियो वञे, उन किताब जो टाइटल छा हूंदो? ज़िंदगी ते टाइटल छा हूंदो? असल में तव्हांखे ॿुधायां त मज़र मूं पाण सोचियो आहे, तव्हां ज़रूरु लिखंदसि पाण ते। सीरियसली हो? हा। टाइटल छा हूंदो? अजीब दास्तान है। अजीब दास्तान है। अहिड़ी का पोइट्री आहे या शेर या अहिड़ी का लाइन which describe you whenever you hear या listen? आउं नथी चवां, आई कैन से दैट उहा मूंखे डिस्क्राइब करे थी, पर आउं चवां थी त सिचुएशन खे, माण्हुनि खे, हा मूंखे न, माण्हुनि खे या माना सिचुएशंस खे। I'm just talking about you because you are the guest. Is there any line in your life? लाइफ आउं इहो चई सघां थी त जिस इश्क भी ना समझ सके ज़हन उस कर्ब में मुब्तला है। आउं इलाही ओवर थिंकर माण्हू आहियां, ऐं काफ़िनि शयुनि खे घणो घणो सोचींदी आहियां, ऐं असां में इहा ॻाल्हि सम्झी वेंदी आहे त सभिनी खां वधीक जेका ॾुखे खां ॾुखी शइ आहे या जेको कर्ब आहे उहो इश्क जो हूंदो अथव। नो नो। पर आउं सम्झां थी कई ॻाल्हियूं आहिनि, काफ़ी शयूं आहिनि, काफ़ी असांजा पंहिंजा फ्लॉज़ हूंदा आहिनि, काफ़ी अहिड़ियूं कमियूं हूंदियूं आहिनि जेके असां चाहींदा आहियूं त असांजूं पूरियूं थियणु खपनि। ग़रीब माण्हू अमीर थियणु चाहींदो आहे, अमीर तर थियणु चाहींदो आहे, त इहे काफ़ी शयूं हूंदियूं आहिनि। जंहिं वटि हथ आहे उहो चाहींदो आहे त असांजे हथ में एक्सपेंसिव शयूं हुजनि, ऐं जंहिंजे हथ में माना हथ ई न आहे वीचारे बाह में, त उहो चवंदो असांजे हथ हुजणु खपे। व्हाट मैटर्स तव्हांजे वधि में वेझो शयूं मैटर्स कहिड़ो थियूं कनि? लाइक लाइफ में कहिड़ी शयूं मैटर कंदी? यू लव मनी, यू लव थिंग्स, या यू लव लाइक द हैप्पीनेस एंड शयूं? व्हाट मैटर्स? अच्छा, मुंहिंजे लाइ सभिनी खां वधीक जेका शइ मैटर करे थी उहा आहे सुकून, ज़हनी सुकून। सुकून पैसे से बि आहे? काफ़ी हद ताईं बि आहे, ट्रूली ॻाल्हाईंदसि, काफ़ी हद ताईं आहे। ऐं ईअं बि न आहे त हर दफ़ा पीस पैसे सां ई आहे। काफ़ी दफ़ा ईअं थींदो आहे त भई मूंखे जेको आहे न उहो कंहिं अहिड़ी जॻहि ते वञिणो आहे जंहिंमें मूंखे सुकून मिलंदो,
सही आहे, पर हाणे पैसो न आहे, तव्हां किथां पूरी सघंदा सुकून? राइट, बिल्कुलु त पैसे में बि सुकून आहे, पर हर दफ़ा न, हर दफ़ा न। हर दफ़ा न। कॾहिं तव्हांजे पेरेंट्स में हूंदो आहे, कॾहिं हुननि जी मोहबत में हूंदो आहे, जेकॾहिं उहे मौजूदु न आहिनि त उहो पैसनि सां त तव्हां ख़रीदे नथा सघो कंहिंजी मोहबत खे। त लाइन न इहे ॿुधाई शयूं तव्हां, लाइन ॿुधाए छॾियो, चलो ओके, लाइन तव्हां ॿुधाए छॾी, पोइट्री ॿुधाए छॾी। अच्छा, लाइफ में न असां ज़िंदगीअ में खोड़ सारियूं शयूं कंदा आहियूं, कुझु फ़ैसिला कंदा आहियूं, कॾहिं कॾहिं वेठा हूंदा आहियूं न, रस्ते में हूंदा आहियूं, जीअं जां ओवर थिंकर ॻाल्हि कई न, त उहो कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि काश यार हीअ ग़लती मां न कयां। डू यू हैव एनी रिग्रेट इन योर लाइफ? यू सेड कि काश मां हीअ ग़लती न कयां, भले न ॿुधायो कुझु बि, डू यू हैव एनी रिग्रेट्स? काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि त माना मुंहिंजी दिलि चवंदी आहे, जे तव्हांखे पहिरीं ॿुधायमि त आउं पुठियां वञी करे शयूं करेक्ट शयुनि खे कयो। काश चेंज करे सघां, चेंज करेक्ट बि, पर चेंज करे सघां। ऐं काश हिन टाइम ते हीअं न करिया हुआ या हीअं रिएक्शन न ॾिया हुआ त हुनजे बदिले में मूंखे इहो हूश न मिले हा, त आउं काफ़ी जॻहियुनि ते थींदो आहे। बिल्कुलु। अच्छा, जेकॾहिं लेट सपोज़ तव्हांखे पावर मिली वञे त यार हिकिड़ी शइ पंहिंजो पाण में चेंज करियो, वॉट वुड बी? छा चेंज कंदो पंहिंजो पाण में तव्हां? कावड़ ते कंट्रोल। आर यू रियली एंग्री? हा बट यू नेवर साउंड। हा, इहो मूंखे सभु चवंदा आहिनि, पर इहो मूंखे ख़बर आहे त मूंखे अंदरि अंदरि में केतिरी कावड़ ईंदी आहे। ताना माना मन ॾिजनि तव्हांखे न, सही आहे। कावड़ ते कंट्रोल, ऐं उनखां अलावा सोचण ते, टेंशन वठण ते, मतिलबु नंढी नंढी ॻाल्हि ते टेंशन वठण ते, सोचण ते, इहा change ओवर करणु। थिंक करण ते, इन्हनि शयुनि ते जेको आहे न चवंदी आहियां माना आउं डू यू करे स्टॉक सघां। पीपुल्स? डू यू? स्टॉक? न न न, यू नेवर स्टॉक्स एनीवन? माना स्टॉक ॿिनि Be टिनि honest. माण्हुनि खे कयो हूंदो। Don't हा हा, take the names, but do you हाँ, stalk? yes, yes. Do you usually you just न go न in? न न न न, माना कॾहिं को कयो हूंदो हिकु ॿ माण्हू। But usually कुछ माण्हू हूंदा आहिनि त के बि colleagues खे स्टॉक कयो। न न न, ईअं न, ईअं टाइम ई कोन थो मिले। अच्छा, किथां do थो you टाइम cry? मिले? हा, वेंदा आहियो। इलाही इलाही आउं त मूंखे तव्हां जेकॾहिं मूंसां तेज़ आवाज़ में ॻाल्हाईंदा, अखियुनि में लुड़क अची वेंदा। सो किराए करण का वॾी ॻाल्हि मुंहिंजे लाइ ई न अच्छा, आहे। any one thing piece of advice to you want to give yourself? पहिरियों खे कुझु चवणु चाहींदो? पंहिंजे पाण खे एडवाइस? बसि तव्हां सोचो घटि, जेतिरो घणो सोचींदा, ऐं इवन दो मूंखे ख़बर बि आहे त सोचण सां आउं पंहिंजे पाण खे डैमेज कयां पई, त हूंदे बि आउं सोचींदी आहियां। सो सोचणु जेको आहे न थोरो घटि शुरू कयो, Right. ताकी तव्हां बि सुकून में रहो ऐं ॿियनि खे बि सुकून में रहण ॾियो। एनी कोई मैसेज ॾियणु चाहियो था माण्हुनि खे तव्हां? ॿियनि माण्हुनि खे कंहिंखे बि, तव्हां पंहिंजे फैंस खे, फैमिली खे? ओके, आउं इहा ई शइ चवणु चाहींदसि जेका आउं अक्सर चवंदी आहियां, त पाण बि जियो ऐं ॿियनि खे बि जीअण ॾियो। बिल्कुलु। तव्हां इहा शइ न चाहियो त जेका शइ तव्हां कयो था उहो ॿियो बि इम्प्लीमेंट करे। तव्हां जेको कयो पिया ठीकु आहे, तव्हां लाइ सही आहे, ॿिए खे पंहिंजे हिसाब सां रहण ॾियो, पंहिंजे रंग में रहण ॾियो। थैंक यू सो मच प्रिया, इट्स अ ऑनर टू हैव यू। ॾाढो मज़ो आयो so much. ऐं ॾाढी सुठी कचहरी थी। थैंक यू सो मच। Thank सो वेल गाइज़, अॼु असां प्रिया सां कचहरी कई, ॾाढी कैजुअली, ऐं शी इज़ ॾाढी सुठी छोकिरी आहे ऐं पॉज़िटिव आहे, ऐं सुठी ॻाल्हि त कॾहिं तव्हां ॾुखे वक़्त में का फ़ोन कंदा हिनखे के सलाह मशवरा या कमु करण लाइ, शी ऑलवेज़ देयर फॉर यू। सो अल्लाह ब्लेस हर, ऐं अल्लाह सां हुनखे कामयाबी ॾे, एंड शी इज़ वेरी काइंड, शी इज़ वेरी पोलाइट। वरी इंशाल्लाह अगले हफ़्ते के नए गेस्ट सां मिलंदासीं। टिल देन टेक केयर, बाय बाय, अल्लाह हाफ़िज़।